बाप दादा चवनि था ब्रह्मण जीवन जी निशानी आहे सदा ख़ुशी जी झलक। 14/11/79 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा सर्व ॿारनि जी अंतिम स्टेज अर्थात विक्रमा जी स्टेज ॾिसनि पिया। असांजी अंतिम स्टेज कहिड़ी हूंदी? असांजी अंतिम स्टेज कहिड़ी हूंदी? जॾहिं असांखे कोई बि विकार वार न करे, जॾहिं असांखे कोई बि विकारी संकल्प बि न अचे, जॾहिं असां व्यर्थ संकल्प सां मुक्त थी वेंदासीं। हीअ असांजी अंतिम स्टेज आहे। त असांखे पुरुषार्थ करे करे असांखे कहिड़ी स्टेज ते प्राप्त थियणो आहे, कहिड़ी स्टेज ते पहुचणो आहे? विक्रमाजीत विकल्प व्यर्थ संकल्प मुक्त। जॾहिं हीअ स्टेज अची वञे न असांजी, तॾहिं सम्झो तव्हांजो पुरुषार्थ पूरो थी वियो। मतिलबु दुनिया में ॻाल्हियूं हलंदियूं, विकारी ॻाल्हियूं हूंदियूं, विकारी संकल्प बि हूंदा, लेकिन असांखे कोई भी विकारी संकल्प अचे ई न, मतलब मन बुद्धि में टच न करे, कोई भी व्यर्थ संकल्प टच न करे। कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे ॾिसंदा आहिनि न, भई असांखे हुन में कोई ॻाल्हि सम्झ में अचे थी ऐं ॿियनि माण्हुनि खे उहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। पोइ तव्हां ॿुधाईंदा आहियो ॾिस हिन में ईअं आहे ईअं, मतिलबु फालतू। चवंदा अच्छा ईअं न, त जीअं नंढो नंढो ॿारु हूंदो आहे न, अॼुकल्ह त ॿार बि पिछले संस्कार जो प्रभाव हूंदो आहे, लेकिन हिकु इनोसेंट ॿारु, हिकु भोलो भालो सीधो ॿारु, हुनजी स्थिति कीअं हूंदी आहे? हुनखे विकारनि जे बारे में पतो हूंदो आहे, हुनखे कोई बि विकल्प व्यर्थ संकल्प जे बारे में पतो हूंदो आहे? मूंखे पतो ई न आहे। उहो पंहिंजी खेलण में पूरो आहे, खिलौननि में पूरो आहे। त बाबा असांखे चवनि था हिन अंतिम स्टेज ताईं पहुचण लाइ पुरुषार्थ सभी कंदा रहंदा आहिनि, लेकिन पुरुषार्थनि में 2 प्रकार जा ॿार हूंदा आहिनि। पुरुषार्थनि में 2 प्रकार जा ॿार हूंदा आहिनि। हिकु उहा जो पुरुषार्थ कंदे हुए पुरुषार्थ जी प्रारब्ध अर्थात प्राप्ति साथ साथ अनुभव कंदा रहंदा आहिनि, ऐं ॿिया आहिनि जो सिर्फ़ु पुरुषार्थ में ई लॻल आहिनि। हिकु ॿारनि खे जो बि उहो पुरुषार्थ कंदा आहिनि न, त उन्हनि खे प्राप्ति अनुभव थींदी आहे, ऐं ॿिया ॿार जेका हूंदा आहिनि न, उहो पुरुषार्थ त कंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे प्राप्ति प्रारब्ध जे रूप में प्राप्ति अनुभव न थींदी आहे। सिर्फ़ु पुरुषार्थ में ई लॻल आहिनि, महिनत ज़्यादा कंदा आहिनि, प्राप्ति जो अनुभव घटि थींदो आहे, इन करे हलंदे हलंदे पोइ थकी वेंदा आहिनि। पर हिन में ॾाढो सहज आहे, असांखे कोई महिनत न करणी आहे, असांखे कोई हार्ड पुरुषार्थ न करिणो आहे। असांखे सिर्फ़ु बाबा जी यादि रहे ऐं जो बाबा चयो कंदा हलो बसि। यथार्थ पुरुषार्थी कॾहिं बि थकावट महसूस न कंदा आहिनि, है न। यथार्थ पुरुषार्थी जो हूंदा न, उहो कॾहिं बि थकावट न महसूस कंदा। छो? ॿिन्हिनि जी पुरुषार्थ में सिर्फ़ु हिकु ॻाल्हि सम्झण जो अंतर आहे, जंहिंसां उहो महिनत में रहंदा आहिनि ऐं उहो मोहबत में मस्तु रहंदा आहिनि, है न। हिकु थींदा आहिनि कि मोहबत में मस्तु रहंदा आहिनि, उन्हनि खे महिनत कम प्राप्ति ज़्यादा थींदी आहे, पुरुषार्थ कम प्राप्ति ज़्यादा थींदी आहे। ऐं हिकु थींदो आहे महिनत बि कंदा आहिनि, पुरुषार्थ बि कंदा आहिनि, प्राप्ति ना जे बराबरि आहिनि। त हिकु हुननि में अंतर हूंदो आहे। कहिड़ो संकल्प जो अंतर आहे उहो ॼाणंदा आहियो? नंढो सो अंतर आहे। हिकु सम्झंदा आहिनि कि असां स्वयं हलूं था, हलणो पवंदो आहे, सामनो करिणो पवंदो आहे,
ऐं ॿिया जो सदैव संकल्प में बि सरेंडर आहिनि। इन करे उहे सदैव इहो अनुभव कंदा आहिनि कि असांखे बाप दादा हलाइनि था। है न, हिकु थींदो आहे कि कोई माण्हू सोचंदा आहिनि कि हा मां अमृत वेलो थियमि, मां मुरली ॿुधी, मां ईअं कयो, मां हेॾी सेवा कई, मां हेॾे ॼणनि खे सम्झायो, मां ई थी करां। ऐं ॿिया हूंदा आहिनि कि न बाबा मूंखे न 4 बजे उथाईं, हिन टाइम ते उथाईं, पोइ बाबा फटाफट मुरली जे लाइ बि रेडी कयईं, बाबा ईअं ॿुधाईं, पोइ मां बाबा असांखे ईअं बि कराईं, ईअं बि कराईं। मतिलबु उन्हनि जे मुख सां बाबा 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 निकिरंदो आहे। त उहा सहज पुरुषार्थी हूंदा आहिनि, उन्हनि खे प्राप्ति बि ज़्यादा थींदी आहे, महिनत बि कम लॻंदी आहे। त अंतर छा थियो? संकल्प जो। हिकु सोचदा आहिनि मां थी करां, ॿिया सोचदा आहिनि बाप दादा कराइनि था। महिनत जे पांव सां न, लेकिन स्नेह जी गोदी में हलंदा रहंदा आहिनि। अहिड़ा ॿार जो सदैव बाबा 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 मुख में रहंदो आहे न, त उहो छा थींदा आहिनि? महिनत जे पांव सां न, लेकिन स्नेह जी गोदी सां हलंदा रहंदा आहिनि। स्नेह जी गोदी सां हलंदा रहंदा आहिनि। हिन करे उहे स्नेह जे पांव सां हलंदा आहिनि, जंहिंमें थकावट न थींदी आहे। त चेक करो, ज्ञान मार्ग में हलंदे हलंदे थकी विया आहियो त हुनजो कारण आहे कि बाबा 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 नथा करो। दिलि सां ईअं नथा सोचो कि बाबा ई कराइनि था। न, असां थोरी ढूंढियो बाबा खे असां ढूंढियो न, बाबा असांखे ढूंढे, बाबा ई असांखे सभु कुझु कराइनि था। त स्नेह जी गोदी व झोली में सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति थियण जे कारण उहे हलंदा न आहिनि, लेकिन उड़ंदा रहंदा आहिनि। घर में बि अगरि ॾिसो वॾा हूंदा आहिनि न, भई घर में अगरि वॾा हूंदा आहिनि, उहे नंढा अगरि उन्हनि जी चए ते हलंदा आहिनि त उन्हनि जो जीवन सहज थींदो आहे। सभु बोझ वॾा खणी करे हलंदा आहिनि। उहो भले पंहिंजी इच्छा बि ॿुधाइनि, पंहिंजी उहो बि करनि, त वॾनि खे बि उहो सम्झणो खपे, हा चलो हिन जी इच्छा आहे, हिनखे करिणो आहे, त हुन रीति हुनखे एडजस्ट करे बि हलनि। हीअं वॾा अहिड़ा बि स्ट्रिक्ट न हुजनि कि पंहिंजी मर्ज़ी सां कंदा हलनि। न, नंढनि खे बि राय सलाह वठंदा हलनि। ऐं हिकु थींदो आहे न, भई नंढनि खे सेखारण लाइ नंढनि खे ज़िम्मेवारी ॾींदा वञो, तव्हां हुननि ते ध्यानु रखंदा हलो, भई हा इहे करो, इहे करो, मतिलबु ॿिन्हिनि जो मदद खपे। त ॾिसो उहो ॿारु हमेशह न फ्री रहंदो आहे। वॾा रहण सां न मेंटल प्रेशर घटि थींदो आहे। जो दिमाग़ में बोझ चढ़ंदो आहे न, उहो घटि रहंदो। त असां वटि त वॾो वॾो बाबा आहे, असां छो टेंशन करूं? अमृत वेलो उथिणो आहे, मुरली ॿुधणी आहे, इहा धारणा करणी आहे, इहा सेवा करणी आहे, इहा कमु करिणो आहे। बाबा रोज़ राति जो सुम्हण खां पहिरियों बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए, बाबा खे यादि करे, बाबा जी यादि में सुम्ही पओ। बाबा सुबुह जो एतिरे बजे उथिणो आहे, घणे बजे बि उथिणो आहे, 3, 3:30 जन घणे बजे, त बाबा उथाईंदा तव्हांखे, बाबा एतिरे बजे इहो कमु करिणो आहे, अॼु इहो कमु करिणो आहे, अॼु हीअं हलिणो आहे, अॼु हीअं करिणो आहे। बसि बाबा खे ॿुधाईंदा हलो, बाबा पाण ई कराईंदा हलंदा। भई बाबा खे ॿुधाइणो त पवंदो न, ॻाल्हियूं त करणियूं पवंदियूं न। त बाबा चवंदा कि हाणे चेक करो, सदा ख़ुशी में, आंतरिक सुख में, सर्व शक्तियुनि सां उड़ंदा रहंदा आहियो या महिनत लॻंदी आहे? अगरि तव्हांखे किथे महिनत लॻे थी, ख़ुशी न आहे, सुख न आहे, छो जो हिन ज्ञान में सभिनि खां ज़्यादा असांखे छा मिलंदी आहे? ख़ुशी, आंतरिक ख़ुशी आत्मा खे जो मिलंदी आहे न, उहा ॾाढी ई महत्वपूर्ण थींदी आहे। त बाबा चवंदा आहिनि
कि ज्ञान में अचण खां पोइ बि असां दुनिया वारनि वांगुरु दुखी परेशान अशांत नीरस जीवन आहे, मज़ो न आहे। त मतिलबु ज्ञान सां असांखे प्राप्ति नथी थिए। हुनजो कारण छा आहे? मापन आहे। कल्ह बाबा चई पंहिंजी सेवा बि समर्पित करे छॾियो, मतिलबु हीअं बि न चयो मां कयो, तॾहिं समर्पण थींदो। सिर्फ़ु वाइट कपिड़ा पाइण सां समर्पण न थींदो आहे, सिर्फ़ु सेंटर में रहण सां समर्पण न थींदो। हिते असांखे मतिलबु बिल्कुलु ई जीअं नंढो ॿारु हूंदो आहे न, सभु सोचदा आहिनि कि हिनखे माउ पीउ कराए, मां ई कराईंदी हूंदी, मां ई खीरु पीआरे, मां ई सभु कुझु। हुनखे कुझु सोचण जी बि ज़रूरत न आहे, बसि हू चवंदो मूंखे बुख लॻी आहे त थोरो रोईंदो आहे, है न। त असांखे रोइणो न आहे, असांखे सिर्फ़ु चइणो बाबा खे, हिकदमि नंढो ॿारु ठही वञो, बाबा हीअं थी वियो, बाबा हीअं थी वियो, बाबा हीअं करिणो, बाबा हलो हीअं करो। तॾहिं असां आंतरिक सुख, सदा ख़ुशी, अतीन्द्रिय सुख शक्तियुनि सां उड़ंदा रहंदासीं। हाणे पंहिंजे पाण खां पुछो मां केरु आहियां? संगम युगी ब्रह्मण ॿार जीअंदा हलंदा हर क़दम में स्नेह जी गोद में। संगम युगी ब्रह्मण ॿार जींदा हलंदा हर क़दम में स्नेह जी गोद में। त ईअं आहे, असां जीऊं हलूं बाबा जी स्नेह जी गोद में आहियूं। ब्रह्मण जीवन जी निशानियां सदा ख़ुशी जी झलक प्रत्यक्ष रूप में ॾेखारे मिली। हाणे हिन समय असां ख़ुशि न रहंदासीं त केरु रहंदो? असांखे त सभु प्रकार जो ज्ञान आहे, सभु प्रकार जी नॉलेज आहे, सभु प्रकार जी प्राप्ति जो सहज साधन पतो आहे न। हाणे ॾिसो माण्हू केॾा व्रत रखी करे ख़ुदि जी आयु वधाइनि था, ॿारनि जी आयु वधाइनि था, इच्छायूं पूरनि करण लाइ। तव्हां ई ॾिसो भक्ति में केॾी महिनत आहे न। सॼो ॾींहुं पाणी बि न पीओ। केॾो माण्हुनि खे आत्मा खे सफ़र करणो पवंदो। शरीर खे पाणी न ॾिनो, शरीर खे तकलीफ़ थींदी त आत्मा खे बि थींदी न। सिर्फ़ु पंहिंजी इच्छा पूरी करण लाइ। ऐं असांखे त भॻवान सभु प्रकार जो ज्ञान ॾिनो अथई कि आयु कीअं वॾी थींदी, कोई बि इच्छा कोई बि कमु कीअं थींदो, हर प्रकार जो ज्ञान बि ॾिनो अथई, गुण बि ॾिना अथई, ऐं बाबा जी मदद बि मिलंदी आहे। त असां ख़ुशि न रहंदासीं त केरु रहंदा? असांखे त हर प्रकार जी सुविधा आहे। असां ई अञा ताईं छो छा कीअं वीअं जे प्रश्ननि में बाबा त असांखे ॿुधाए छॾियो अथई कि हाणे कलयुग अंत में त मौत जो बाज़ारु लॻणो आहे, है न। पहिरियों खां ई ज्ञान मतिलबु पहिरियों खां ई असांखे नॉलेज आहे। दुनिया वारा भविष्यवाणी कंदा आहिनि न, बाबा त इहे 1936-37 में आया, तॾहिं खां बाबा चवनि था कि अहिड़ो समय अचण वारो आहे, अचण वारो आहे, अचण वारो आहे, है न। त असांखे त सभु कुझु पतो आहे। पतो हुजण खां पोइ बाबा असांखे शक्ति बि ॾींदा आहिनि। बाबा चवनि था मूंखे यादि करे शक्ति बि ख़ुदि में धारण करो। अहिड़े सीन दुनिया में जो थींदा आहिनि, जो थिए थो, उनखे पार करण लाइ, है न। नॉलेज हूंदे हुए बि, शक्ति हूंदे हुए बि, अगरि असां ख़ुशि न रहंदासीं, सुखी न रहंदासीं त केरु रहंदो? त असां वॾा थी वियासीं न। ॾिसो सतयुग में जो दास दासियूं हूंदियूं न, मतिलबु हितां जो करोड़पति, हितां जो नामी ग्रामी, हितां जो सभिनि खां वॾो आहे, जंहिंखे माण्हू भॻवानु वॾो सम्झी करे पूॼदा आहिनि, ॾाढो वॾो सम्झदा आहिनि, उहो सतयुग में दास दासी ठहण जे लाइक़ु बि न आहे। छो? सतयुग में दास दासी बि केरु ठाहींदो? जेको मुंहिंजो बाबा चईंदो, जंहिंखे चक्कर जो ज्ञान हूंदो, जेको चईंदो हा इहे मुंहिंजो बाबा आहे ऐं बराबरि इहे सतयुग त्रेता द्वापर कलयुग ईअं सृष्टि जो चक्कर फिरंदो ई आहे। बाबा चईंदा आहिनि न
कि मुंहिंजो ज्ञान वेस्ट न वेंदो। जे मुंहिंजो थोरो बि ज्ञान वतन ऐं एक्सेप्ट कयनि कि हा ये सही आहे, ये ही चक्कर आहे, ये ही बाबा आहे, असां ई आत्मा आहियूं। उन्हनि खे सतयुग जो वरसो मिलंदो आहे, चाहे सतयुग जो मिले या त्रेता जो मिले, है न। त तव्हां सोचो, जे माण्हुनि खे ॾिसी करे तव्हांजी ख़ुशी ग़ाइबु थी वञे, तव्हां उदास थी वञो, अरे इहे केॾा वॾा आहिनि, हिननि जा ॿार केॾा वॾा ऑफिसर आहिनि, केॾा सुखी आहिनि, केॾा महलनि में रहनि था। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, ॿियनि खे ॾिसी माण्हुनि जी ख़ुशी गुम थी वेंदी आहे। अरे ये तो एॾो वॾो डॉक्टर आहे, एॾो वॾो ऑफिसर आहे, अरे तो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, ये त देश जो इहो फलानो आहे, है न। लेकिन असांखे त एॾो ज्ञान आहे कि उहो सतयुग जो दासदासी बि न ठही सघंदो आहे, छो जो हुनखे भॻवान खे नथो पहचाने सघे। त इहे ज्ञान कॾहिं असांखे समय ते स्मृति में ईंदो त असांजी ख़ुशी ग़ाइबु न थिए, जॾहिं असां सदा मनन चिंतन कंदा रहंदासीं। न त हाणे तव्हां खां वॾे कोई पोज़ीशन वारो अचे न, तव्हांजा ई कोई संबंधी तव्हां खां अॻियां निकिरी वञनि, चाहे कहिड़े बि फील्ड में, त माण्हुनि खे थोरो असरु थींदो आहे, है न। अरे उहो अॻियां निकिरी, हुनजो ॿार हेॾा निकिरी विया, मुंहिंजो ॿार त हिते ई रहिजी विया। लेकिन तव्हां कम से कम तव्हांखे या ज्ञान त आहे न, हर चीज़ थोरी मिलंदी, या त सतयुग में वञो या कलयुग में ऊंच पद पायो, छा खपे। सुख जी दुनिया में हली करे वॾो ठहिणो आहे या कलयुग जी दुनिया में वॾो ठहिणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि हाणे ब्रह्मण जीवन जी निशानी आहे सदा ख़ुशी जी झलक प्रत्यक्ष रूप में ॾेखारे मिले। ख़ुशी न त ब्रह्मण जीवन भी न। संगम जो महत्व छा आहे? कई बार सम्झंदा आहिनि कि संगम युग पुरुषार्थी जीवन जो आहे ऐं भविष्य जन्म प्रालब्ध जो जन्म। कई बार ईअं सोचंदा आहिनि, लेकिन असांखे वरसो घणनि सालनि जो मिले थो, 21 जन्मनि जो मिले थो न। त 21 जन्म में ये संगम युग बि अची वियो। त कई बार सोचंदा आहिनि कि संगम युग हाणे असां पुरुषार्थ था करूं, भविष्य में असांखे प्रालब्ध मिलंदी। उहे सम्झंदा आहिनि कि जो बाप दादा जो वाइदो आहे 1-2 या लख वठो, इहे वाइदो भविष्य जे लाइ आहे, लेकिन न, बाबा चवनि था इहे वाइदो संगम युग जे लाइ भी आहे, संगम युग जो ही आहे। जीअं सर्वश्रेष्ठ समय, सर्वश्रेष्ठ कर्म, सर्वश्रेष्ठ टाइटल हिन समय जा आहिनि। श्रेष्ठ समय बि हाणे आहे, छो हाणे ई बाबा हिन सृष्टि ते आया आहिनि। श्रेष्ठ जनम बि हाणे ई आहे, छो हाणे जे जनम में असांजा माउ पीउ केरु आहिनि? शिव बाप ब्रह्मा मां। ॾिसो, चेक करो केॾो असांखे यादि रहंदो आहे। इहो ई असांखे यादि रहे त बि केॾो नशो रहे। सर्वश्रेष्ठ टाइटल बि हाणे ई असांखे मिलंदा आहिनि। दुनिया वारनि त डॉक्टर इंजीनियर फलानो फलानो ठही वेंदा, इहे फलानो आर्टिस्ट आहे, फलानो इहो आहे, इहे ॾाढो क्रोधी आहे, इहे ॾाढो अहंकारी आहे, इहे फलानो आहे। लेकिन असांखे कहिड़ा टाइटल मिलंदा आहिनि? ये शांत स्वरूप, सुख स्वरूप, शक्तिशाली, इष्ट देव, मास्टर गॉड, रहम दिल, दया जो सागर, क्षमा जो सागर, है न। रूहानी डॉक्टर आहियूं असां, रूहानी मिलिट्री आहियूं, सभु टाइटल्स आहिनि असांखे। उहो माण्हू त या त डॉक्टर ठही सघंदा या मिलिट्री में वञी सघंदा। असां त डॉक्टर बि ठहींदा आहियूं, त मिलिट्री में बि आहियूं, त महाराजा महारानी भविष्य में ठहींदासीं, हिते स्वराज्य अधिकारी बि आहियूं। केॾा टाइटल असांखे मिलिया आहिनि।
त हिन समय जे ई आहिनि। वैसे सर्व प्राप्तियुनि जो अनुभव, सभु वाइदनि जी प्राप्ति हिन समय ई थींदी आहे। सतयुग में बि थींदी, लेकिन उते असां एक्सपीरियंस थोरी करे सघंदासीं। उते थोरी पतो हूंदो कि ईअं असांखे ईअं प्राप्ति थी आहे। छो जे हिते असांखे सुख जो बि अनुभव आहे त दुख जो बि अनुभव आहे। त हिन समय असांखे प्राप्ति जो अनुभव थींदो। भविष्य त आहे ई, लेकिन भविष्य सां बि वर्तमान श्रेष्ठ आहे। हिन जन्म ई हिकु क़दम अर्थात हिकु संकल्प ॿार कंदा आहिनि कि बाबा असां तव्हांजा आहियूं, और रिटर्न में बाप हर संकल्प बोल ऐं कर्म में अनुभव कराईंदा आहिनि मां तव्हांजो आहियां। हिन समय ई हिकु क़दम अर्थात हिकु संकल्प तव्हां कंदा आहियो कि बाबा असां तव्हांजा आहियूं, और रिटर्न में बाबा हर संकल्प बोल ऐं कर्म में अनुभव कराईंदा आहिनि कि हा मां तव्हांजो आहियां। कराईंदा आहिनि, अर्थात बाप तव्हांजो। हिकु संकल्प जो रिटर्न सॼे संगम युग जी जीवन में बाप तव्हांजो ई थी वेंदो। बसि असां हिकु संकल्प कयो ऐं बाबा पूरे संगम युग जी जीवन में हो। जंहिंसां गॾु संगम युग में बाबा रहे त अॻियां पूरे कल्प में बि बाबा जी छत्र छाया रहंदी। भले असां पहचानंदासीं न त बि असां शिव बाबा जा ई भक्त रहंदासीं, हेॾे होॾे न भटकंदासीं। दुनिया वारा ॾिसो केॾो भटकनि था। सूर्य चांद तारा अलाए के भॻवानु सम्झी करे वेठा आहिनि। त बाबा चवनि था कि हिकु संकल्प जो रिटर्न सॼी संगम युग जी जीवन में बाप तव्हांजो थी वेंदो। हिक खे सिर्फ़ु लख गुणा, हिक जो सिर्फ़ु लख गुणा न मिलंदो। जॾहिं चाहियो, जीअं चाहियो, जो चाहियो, बाप सर्वेंट रूप में बंदिजी वेंदा आहिनि। बाबा सर्वेंट रूप में वैसे भी चईंदा आहिनि न बाबा की माँ बाप न ॿार पैदा थियण खां पोइ माँ बाप सर्वेंट थी वेंदा आहिनि न। हिकु बार ॿार थिए हुन खां पोइ त पीउ छो कमाईंदो, ॿार जे लाइ कमाईंदो है न। कमाया, ॿारनि खे सुठे स्कूल में मोकिलियांसि, मां छो रोटी ठाहींदी, ॿारनि जे लाइ ठाहींदी, त सर्वेंट थी विया। त भले बाबा चवनि था कि बाबा हिकु बार तव्हां चईंदव त बाबा सर्वेंट रूप में बंदिजी वेंदा आहिनि। भॻवानु त हिकु जो लख गुणा त छा, लेकिन अनगिनत बार बाबा असांखे रिटर्न ॾींदा आहिनि। त हिकु बार कोई चई छॾे न दिलि सां, हा इहे मुंहिंजो बाबा आहे, पहचान सां चईंदा आहिनि, दिलि सां चईंदा आहिनि, हा इहे मुंहिंजो बाबा आहे, त बाबा खे हुन जे बदिले हुनखे रिटर्न ॾींदा आहिनि। छा ॾींदा आहिनि कि हुननि जा सर्वेंट ठही हुनजी मदद कंदा आहिनि। हिकु जो लख गुणो त छा, लेकिन अनगिनत बार रिटर्न मिलंदो आहे। वर्तमान समय जो महत्व हलंदे हलंदे भुलिजी वेंदा आहे। हिन संगम युग खे वरदान आहे कहिड़ो, स्वयं वरदाता ई असांजो आहे। स्वयं वरदाता ई असांजो थी वेंदा आहिनि। त इहे संगम युग जो महत्व आहे। जॾहिं वरदाता ई तव्हांजो आहे त बाक़ी सभु छा रहियो। बीज तव्हांजे हथ में आहे। जीअं बीज द्वारा सेकेंड में जो चाहे उहो करे सघंदा आहियो, है न। बीज ई असांजे हथ में आहे। शिव बाबा सिर्फ़ु संकल्प करण जी ॻाल्हि आहे। शक्ति खपे, सुख खपे, आनंद खपे, सभु तव्हांजे दिलि जी तव्हांजे लाइ जी हाज़ुर थी वेंदा। सिर्फ़ु संकल्प करिणो आहे असांखे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजा बाबा। त बाबा चवनि था कि शक्तियूं, सुख, आनंद सभु
असांजे अॻियां हाज़िर थी वेंदा। बाबा असांखे चवनि था छो जी हुज़ूर ई तव्हांजो आहे। भले कुझु बि तव्हांखे सम्झ में न अचे, चाहे स्व जे चाहे कंहिंजे ॿिए कंहिंजे जीवन में बि कुझु बि ॻाल्हि अचे त दिलि सां चओ मुंहिंजा बाबा, त सभु कुझु हाज़िर थी वेंदो तव्हांजे अॻियां। अहिड़ी ॻाल्हियूं न असांखे मन में बुद्धि में हिकदमि फिक्स रखणियूं आहिनि, ताकी समय ते वैसे त असांखे सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे, ताकी समय ते तुरंत इहा ॻाल्हि असांखे यादि अचणी खपे, मुंहिंजा बाबा त हुज़ूर ई तव्हांजो आहे। जीअं स्थूल सेवादारी सॾु करण सां हाज़िर थी वेंदा आहिनि, हूअं इहे सर्व प्राप्तियूं संकल्प सां हाज़िर थी वेंदियूं। लेकिन हुज़ूर तव्हांजो आहे त इहे सभु हाज़िर आहिनि न, बीज तव्हांजो आहे त इहो फल बि तव्हांजो आहे। बीज ई असांजो थी वियो त फल बि असांजो थी वियो न। त हाणे बाबा असांखे अॼु छा चई कि सदा यादि रखो कि असां ख़ुशि न रहंदासीं त केरु रहंदो, छो जी असांजी ख़ुशी सां ख़ुशी जा वाइब्रेशन फैलंदा त माण्हू बि ख़ुशि थींदा। इन करे तव्हां कॾहिं बि उदास न थियो, तव्हां कॾहिं बि परेशान न थियो। कोई बि ॻाल्हि अचे मुंहिंजा बाबा खे ॻाल्हि ॾेई तव्हां सदा ख़ुशि रहो, छो जी तव्हांजी ख़ुशी सां ई माण्हू बि ख़ुशि थींदा आहिनि। ख़ुशी गुम थियण जो कारण छा आहे? हलंदे हलंदे कंदा छा आहियूं? बाबा चईंदा आहिनि हलंदे हलंदे छा कंदा आहियूं? 2 लड्डू हथ में उठाइण जी कोशिशि कंदा आहियूं, वठण जे लाइ त तयारु थी वेंदा आहियूं, लेकिन छॾण वारी चीज़ पोइ बि वठी वठंदा आहियूं, है न। मतिलबु 2 लड्डू अगरि असां ॿिन्ही हथनि में पकड़ंदासीं, 2 लड्डू हथ में उठाइण जी कोशिशि कंदा आहिनि, है न। हिकु त लौकिकता खे छॾण न चाहींदा आहिनि, उहो बि खपे, ऐं अलौकिकता बि खपे। वठण जे लाइ त तयारु थी वेंदा आहिनि, भई बाबा चईंदा आहिनि न, मां पुछांसि केरु लक्ष्मी नारायण ठाहींदो त सभु हथ उठाईंदा आहिनि, लेकिन लक्ष्मी नारायण ठाहिण लाइ छा छा छॾिणो पवंदो, उहो बि त असांखे ध्यानु में हुजणो खपे न। त बाबा चवंदा आहिनि हिन करे विस्तार में वञण सां सार खे छॾे ॾींदा आहिनि, विच मां सां बीज खिसकी वेंदो आहे। ऐं कई बार छा थींदो आहे कि ज्ञान जे विस्तार में एॾो हली वेंदा आहिनि कि बीज खिसकी वेंदो आहे कि सार छा आहे। हाणे ज्ञान में त सभु हलनि था, लेकिन हलंदे हलंदे इहे भुलिजी वेंदा आहिनि कि हिन ज्ञान जो सार छा आहे, आख़िर असांखे प्राप्ति छा करणी आहे। माण्हू नामान शान में बिज़ी थी वेंदा आहिनि, सेवा छो था करूं असां? नामान शान जे लाइ था करूं, पैसे जे लाइ था करूं। त बाबा चवनि था हलंदे हलंदे सार खे भुलिजी वेंदा आहिनि कि असांखे सेवा छो करणी आहे, आत्माउनि खे ज्ञान छो ॾियणो आहे, बाबा सां योग छो लॻाइणो है न। इन जे विस्तार में बाबा चईंदा आहिनि कि हिननि ॻाल्हियुनि में जो महत्व, ज्ञान जो महत्व आहे, उहा बीज खिसकी वेंदो आहे। ये मालूम न पवंदो आहे, पोइ ख़ाली थी वेंदा आहिनि। भई ॾिसो शुरू में जॾहिं ज्ञान असां ॿुधंदा आहियूं त असां ज्ञान में हलणु छो शुरू कंदा आहियूं? सेवा छो कंदा आहियूं, है न। सेवा छो कंदा आहियूं, ज्ञान छो ॿुधंदा आहियूं, रोज़ु अमृत वेलो असांखे छो करिणो आहे। धीरे धीरे हुनजो महत्व भुलिजी वेंदा आहियूं, है न। विस्तार में हली वेंदा आहियूं, ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहियूं, इहे मालूम न पवंदो आहे, पोइ ख़ाली थी वेंदा आहियूं। ऐं महिनत कंदा आहियूं पंहिंजे खे भरपूर करण जी,
लेकिन बीज छुटी वञण जे कारण प्रत्यक्ष फल जी प्राप्ति न थी पाईंदी आहे। हिन करे पोइ थकिजी पवंदा आहिनि, है न, हिन करे पोइ थकिजी पवंदा आहिनि। भविष्य जा दिलासे सां पंहिंजे खे हलाईंदा रहंदा आहिनि। भविष्य जे दिलासे सां पंहिंजे खे हलाईंदा रहंदा आहिनि। प्रत्यक्ष फल जे बजाए भविष्य फल जे उम्मीदवार ठही करे हलंदा आहियो। प्रत्यक्ष फल जे बजाए भविष्य जो, लेकिन बाबा सदा यादि रखो कि बाबा चवते 21 जन्मनि जो वरसो असांखे मिले थो, त हिन जन्म में बि असांखे उहा ख़ुशी रहणी खपे, उहो हल्कोपन रहणो खपे, उहो प्राप्तियूं रहणी खपनि। ख़ुशी जी झलक सदा नज़र न ईंदी आहे, महिनत जी रेखायूं ज़्यादा नज़र ईंदियूं आहिनि, प्राप्ति जी रेखायूं कम नज़र ईंदियूं आहिनि, त्याग जी महसूसता ज़्यादा थींदी आहे, भाग्य जी महसूसता कम थींदी न। लेकिन असांखे जो बि असां त्याग त चइणो ई न खपे, लेकिन उन जे बदिले असांखे प्राप्ति केॾी थी थिए। लेकिन बाबा चई न, ॿार 2 लड्डू हथ में उठाइण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं चई न, छॾो त छुटे बि माण्हू चवंदा आहिनि कि असांजे सवाइ, जीअं कि असां हीअं न कंदासीं त ॿारनि खे केरु संभालंदो, घर गृहस्थ। बाबा थोरी था चवनि ॿारनि खे छॾो, घर गृहस्थी छॾो। बाबा त चवनि था जेको मोह आहे न, जेको मुंहिंजोपन आहे उहो छॾो। बसि हाणे मुंहिंजा ॿार न तुंहिंजा ॿार सम्झी करे संभालो, मुंहिंजो घर न तुंहिंजो घर सम्झी करे संभालो। ईअं संभालण लाइ बसि बाबा चवनि था, छोजी तव्हां मुंहिंजो करे घर संभालंदव त कॾहिं बि घर खे संभाले न सघंदव। छोजी हिन कलयुगी दुनिया में अनेक प्रकार जी मतियूं आहिनि, अनेक प्रकार जी ॻाल्हियूं आहिनि। ॾिसो, हिकु ई घर में 4 माण्हू अलॻि अलॻि मत ते हलंदा, माउ कंहिंखे मञंदी, पीउ कंहिंखे मञंदो, ॿार कंहिंखे मञंदा, मतिलबु अलॻि अलॻि रूप मञंदा आहिनि न अॼुकल्ह भॻवान जा, है न। पोइ माउ पीअर घर में अगरि ॿिए कंहिंखे मञंदी हूंदी, ससुर घर में ॿिए कंहिंखे मञे, त इहे बि गड़बड़ थी वेंदी है न। पोइ अनेक प्रकार जा सीरियल पिक्चरियूं ॾिसंदा आहिनि, हुन मां माण्हू ॾाढा सिखंदा आहिनि। सोशल मीडिया में अॼु हिकु ई उंगली घुमायो केॾा वीडियो अची वेंदा आहिनि, है न। अलॻि अलॻि वीडियोनि जो प्रभाव दिमाग़ ते पए थो। कॾहिं कंहिंजो दिमाग़ कीअं फ्री थो वञे सम्झी सघो था तव्हां, त तव्हां संभाले सघंदव ॿारनि खे। अॼु स्कूल में केॾा ॿार मिलंदा आहिनि, ॿार ॿाहिरि कंहिंखे केॾा ॼणनि खां ॾिसी था अचनि, कंहिंजी मत खे कैच करे हलण लॻी वञनि, तव्हां संभाले सघंदा आहियो। कहिड़ी बीमारी ॿारनि खे लॻी थी वञे अचानक, तव्हां संभाले सघंदा आहियो। त हिन जे लाइ त बाबा चवनि था न, मुंहिंजे खे तुंहिंजो करे संभालो, बसि इहे ई करिणो आहे। हाणे हिकु ई आहे ऐं हुनजो ई सभु कुझु आहे, है न। हिकु ई आहे बाबा, ऐं बाबा जो ई घर शरीर, बाबा त कल्ह चई स्वभाव संस्कार बि सभु कुझु हुनजो ई आहे। तुंहिंजो 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 कंदव तॾहिं ई असांखे महिनत कम प्राप्ति ज़्यादा थींदी, ऐं हिन जन्म में बि प्राप्ति ख़ुशी हल्कोपन थींदो। त ख़ुशी गुम थियण जो कारण कहिड़ो आहे? 2 लड्डू हिकु हथ में पकड़ण जी कोशिशि कंदा आहिनि त ऐं विस्तार में हली वेंदा आहिनि, हिते ई नाममान शान जी प्राप्ति में हली वेंदा आहिनि, त महिनत ज़्यादा लॻंदी आहे। बीज जो विस्तार आहे उनखे पकड़े रखंदा आहिनि, बीज खिसकी वेंदो आहे। ॿियो बाबा हाणे चवनि था, हाणे छा करिणो आहे? वर्तमान समय में जो असांजे संपर्क में ईंदा आहिनि उहे माण्हू बि समय प्रति समय हाणे बि इहे बोलंदा आहिनि कि तव्हां माण्हू त्याग ॾाढो वॾो कयो आहे। लेकिन हाणे इहा बोल
चवनि कि तव्हां माण्हुनि जो भाग्य ॾाढो वॾो आहे। भई माण्हू तव्हांखे चवनि हा तव्हांजो जीवन ॾाढो सुठो आहे, ईअं ॾेखारे में ॾींदो आहे। है न, जॾहिं असां बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदासीं न, जॾहिं असां हल्का थी हलंदासीं, साधारण खाइण, साधारण पीअण, साधारण ई हलण, हाणे असांखे दिखावे जहिड़ो जीवन न जीअणो आहे, न त केॾो समय वेस्ट वेंदो आहे न। कपिड़नि में ॾिसो, ये हिन सां मैचिंग नथो थिए, ये हिन सां मैचिंग नथो थिए, ये फेशियल ईअं करायो, अरे होॾे वञिणो आहे, ये मेकअप करायो, ये करायो, ऐं किथे बसि ठीकु आहे कपिड़ो पाए थोरो बहुत करो पर ठीकु आहे, है न। मेन असांखे बाबा जी यादि रहंदी त तव्हांजे चहिरे में रूहानियत ईंदी न, त उहा ई चमक तव्हांजे नेचुरल नज़र ईंदी। त ॾिसो माण्हुनि मैचिंग 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 केॾो दिमाग़ु लॻाए थो माण्हू, हिन सां हीअ मैचिंग, हिन सां हीअ मैचिंग। हाणे त्योहारनि खां पोइ हाणे शादियूं ईंदियूं, त शादियुनि में ॾिसो हर हिकु अलॻि अलॻि प्रोग्राम, पोइ माण्हू चए मां इहो ई कलर जो पाईंदमि, त हुन में बि केॾा वठण त छॾो, पोइ उते वञी पैसा, पोइ कमाइण में माण्हुनि जो केॾो उहो थो थिए, कमाइण वारे माण्हू खे केॾो बोझ थो थिए, है न। तव्हांजी मैचिंग मैचिंग जे चकर में वीचारा कमाइण वारा केॾा थकिजी था पवनि, ऐं असांजे मैचिंग मैचिंग जे चकर में बुद्धि केॾो वेस्ट थी थिए, मन में केॾा वीचार, पोइ सुठो न लॻे, कोई तव्हांखां सुठो लॻे उहो बि गड़बड़, उहो वरी संकल्प हलनि, है न। त असां अगरि शुरू कंदासीं, चलो ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे न, हा चलो ठीकु आहे हलो भई, है न। जीअं जीअं असां संकल्पनि खे थधो कंदासीं न, छोजी असां हाणे बीज सां जुड़ियल आहियूं, असां जीअं सोचंदासीं न उहा सभु सोचंदा। असां अगरि जरा बि सोचंदासीं न, हा भई इहो पीलो न, थोरो थोरो ईअं थो लॻे, न इहो सुठो नथो लॻे, न सभु सुठो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, थोरो बहुत त आहे न, चल ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हांजो इहे चइण सां न आसपासि वारा माण्हू बि थधा थी वेंदा। छोजी असां बीज सां जुड़ियल आहियूं, असांजी संकल्प जो, असांजे बोल जो, असांजे कर्तव्यनि जो प्रभाव आसपास में फैलंदो आहे, है न। जीअं घर में वॾो चए न, माण्हू चईंदा वॾे चई न कोई ॻाल्हि कोन्हे, हा सुठो थो लॻे सुठो थो लॻे, ईअं हाणे असां बाबा खे यादि करण वारा ॿार ईअं आहियूं, त बाबा चवनि था कि माण्हू तव्हांखे ॾिसनि, अरे तव्हां त ॾाढा हल्का थी विया आहियो, तव्हां त ॾाढो ई उपराम सुठो थी विया, मतिलबु दुनियादारी में बि अचो ऐं चलो ठीकु आहे, ज़्यादा हुन में न वञो। त बाबा चवनि था कि हाणे पहिरियों माण्हू चवंदा हुया, अरे तव्हां त इहे बि नथा खाओ, इहे बि नथा खाओ, हीअं बि साधारण था रहो, हाणे तव्हांखे ॾिसनि चवनि अरे तव्हां त ॾाढा मस्तु रहंदा आहियो, सुठो आहे इहे चीज़ूं न खाईंदा आहियो, सुठो आहे तव्हांजो ई छॾामजी वियो, असांखे त छॾामजे ई नथो, है न। तव्हांजे भाग्य जो वर्णन करनि, त्याग उन्हनि खे ॾेखारे में ॾींदो आहे, लेकिन भाग्य अञा ताईं ॾेखारे में न ॾींदो आहे। त हाणे असांजो भाग्य ॾेखारे में ॾिए कि असां इहे सभु छॾियो आहे, त हुन सां प्राप्ति छा आहे, न। अॼु माण्हू केॾो कोशिशि था करनि ऑइली रोटी छॾे था सघनि, ॿाहिरां जो खाइण पीअण छॾे था सघनि, लेकिन असां बाबा जे चए सां ई छॾियोसीं, प्राप्ति केॾी आहे, शरीर बि केॾो हल्को रहंदो आहे, ख़र्चो बि केॾो कमु थी वियो, है न। त बाबा चवनि था भाग्य अञा गुप्त आहे, हाणे माण्हुनि खे भाग्य नज़र अचणो खपे, त्याग जी महिमा ॾाढी कंदा आहिनि, एतिरा ई भाग्य जी महिमा करनि त सेकेंड में स्वयं जा बि भाग्य खुली वञनि। अगरि हाणे असांजे भाग्य जी महिमा कंदा न सभु, कि अरे तव्हांजो जीवन त ॾाढो सुठो आहे, है न, तॾहिं उन्हनि जे भाग्य बि खुली वेंदा। त्याग ॾिसी करे सोच में पइजी वेंदा आहिनि, है न। कई माण्हू लसन प्याज न खाइनि, सम्झो तव्हां अगरि लसन प्याज में पका आहियो, न खाईंदा आहियो, त तव्हां ॿाहिरि वेंदव, तव्हां न खाईंदव,
त पहिरियों त माण्हू चईंदा अरे इहे नथो खाए, लहसुन प्याज नथी खाए, छा खाईंदी आहे, पोइ त बुख में रहिजी वेंदी आहे, हीअं है न। हाणे त माण्हू ॾाढा माण्हू त ख़ुदि ई छॾे चुकिया आहिनि ईअं ई, है न। त हाणे माण्हू, पहिरियों त माण्हू ईअं चईंदा हुया नयो नयो जॾहिं, लेकिन धीरे धीरे जॾहिं असां में परिवर्तन ॾिसंदा आहिनि, असां में हल्कोपन ॾिसंदा आहिनि, ऐं दुनिया बि अॼुकल्ह चए थी, त उन्हनि खे भाग्य नज़र ईंदो, भाग्य ॾिसी करे स्वयं बि भाग्यशाली ठही वेंदा। हाणे सम्झो छा चेंज करिणो आहे, त बाबा चवनि था न हाणे छा करिणो आहे, हाणे एतिरो प्राप्ति स्वरूप रहणो आहे कि माण्हुनि खे असांजो त्याग नज़र न अचे, है न, भाग्य नज़र अचे। कुझु बि काॾे बि वञो, जेको कपिड़ो आहे, जीअं मेकअप आहे, जो आहे, चल ठीकु आहे, सभु सुठो हलो, है न। तॾहिं असांजो माण्हुनि खे असां में परिवर्तन ईंदो, तॾहिं उहो बि हल्का थी हलंदा। न त थोरो बि कुझु चए थो न, अरे ये छा पाए आई आहे, ये बिल्कुलु मैच नथो करे, ये बिल्कुलु सुठो नथो लॻे, वीचारनि जो मूड ई ख़राबु, एॾा ख़र्चा करे मेकअप करे आया आहिनि ऐं हिकु ॼणे चई ऐं ख़राबु। असां हल्का रहंदासीं, असां ॿियनि खे बि कंदासीं त ॿिया बि असांखे ॾिसी थी वेंदा। महिनत सां निकिरी स्नेह जी मोहबत जी गोदी में अची वञो हाणे, है न। हाणे महिनत सां निकिरी करे स्नेह ऐं बाबा जी मोहबत जी गोदी में अची वञो। हलूं था न, लेकिन उहा हलाइनि था, बाबा असांखे हलाइनि था। पोइ लाइट बंदि थी वई, ॿार अंधकार में रहनि त बाप दादा खे बि अनुभव थियणो खपे। ॿार अंधकार में रहंदा आहिनि त बाप खे बि अनुभव थियणो खपे कि अहिड़ी दुनिया में ॿार रहंदा आहिनि। दुनिया में माण्हू अंधकार में, अज्ञान जो अंधकार केॾो आहे माण्हुनि में, है न। कॾहिं तव्हां साक्षी थी करे ॾिसो कि माण्हू कीअं पाणी जी, सूर्य चांद जी, पेड़नि जी पूजा था करनि, साक्षी थी ॾिसिजो, है न। कीअं हाणे पेड़नि खे माण्हू तुलसी जी जी शादी कराईंदे समय उनखे कपिड़ा पाराईंदा आहिनि न, कोई त न इहे घाघरो करे उनजे गमले खे बि पाराईंदा आहिनि। त साक्षी थी करे ॾिसो, बाबा सां गॾु सम्झ सां ॾिसो कि इहा आत्मा केॾी अंधकार में आहे, कि पेड़ खे इंसान सम्झी करे शादी थी कराए, सूर्य चांद खे भॻवान सम्झी करे उनजी पूजा थी करे, पाणी जी पूजा थी करे, धरती जी पूजा थी करे, ये साक्षी थी करे। मतिलबु बाबा सां गॾु उनखे ॾिसो कि भई ये गुरु आहे त देहदारी आहे न, जनम त हुन देहदारी मनुष्य खां ई वरितई, सिर्फ़ु हिन गुरु पवित्र रही करे भॻवान जो थोरो तप कयो अथई ऐं हीअ भॻवान जी पोज़ीशन ते वेही रहियो। काथे भॻवान निराकार, अशरीरी, अजन्मो, दुख सुख, निंदा स्तुति, मान अपमान, जय पराजय, ठंडी गर्मी, सभिनि सां न्यारो। ऐं काथे इहे आत्मायूं हिन देहधारी खे भॻवान थी सम्झनि, काथे भॻवान जो टाइटल, काथे भॻवान जा गुण, ऐं हिन देहधारी में त छा आहे, ठंडी गर्मी त हिननि खे बि लॻे थी, बुख प्यास त हिननि खे बि लॻे थी, थोरो बि कुझु कई निंदा ग्लानी त हिननि खे बि थींदी आहे, अहंकार त हिननि खे बि ईंदो आहे। हा भई हिननि थोरो पवित्र रही भॻवान खां शक्ति, छो जी पवित्र रहण सां आत्मा में शक्ति वेस्ट न थींदी आहे न, त उहो ताक़त रहंदी आहे। त भॻवान जी आत्मा में थोरी ताक़त आहे, छो जी भॻवान जी त ॾिनल आहे न ताक़त, लेकिन असां विकार बुराइनि में वञी करे उहो ताक़त ख़तमु करे छॾींदा आहियूं। त हुन आत्मा में अञा थोरी बहुत भॻवान जी ताक़त आहे, पवित्र रही करे भॻवान खे यादि थो करे, त उहो हुनखे भॻवान था सम्झनि। ऐं उहो जो चए थो माण्हू सच सच करे थो, ऐं असांखे भॻवानु डायरेक्ट ॿुधाए थो, असांजी ॻाल्हियुनि खे उहे ॿुधनि नथा, सच नथा सम्झनि।
त इहे साक्षी थी करे ॾिसंदासीं न, तॾहिं असांखे लॻंदो की आत्मायूं केॾो अंधकार में आहिनि, केॾो हुन देहदारी गुरु संत सन्यासियुनि जे प्रभाव में आहिनि, जो कि एॾो प्रभाव में आहिनि कि जो कि उहो भॻवान वटि उन्हनि जी बुद्धि वञे ई नथी, उहो हुननि खे ई भॻवानु सम्झी वेठियूं आहिनि, जीअं त रुकी वियूं, हुननि जो जीवन हुननि जे अॻियां ई रुकी वियो आहे। पोइ जीअं गुरु चए उहो कंदा रहंदा आहिनि, जीअं कठपुतली हूंदी आहे न, नचाईंदी रहंदी आहे, है न। हालांकि गुरु हुननि खे ग़लति राह कलयुग में हूंदो आहे, कई ॾींदा आहिनि, कॾहिं न बि ॾींदा आहिनि, मतिलबु सुठा गुरु बि हूंदा आहिनि, लेकिन उहो सच्ची परमात्मा सां त वंचित रहिजी आहे न। गुरु संत सन्यासी ख़राबु न हूंदा आहिनि, चलो उहो दुनिया जी बुराइनि खां थोरो त बचाईंदा आहिनि पंहिंजे फॉलोअर्स खे, लेकिन उहो एॾो उन्हनि जे प्रभाव में आहिनि कि असली भॻवानु आयो आहे ऐं उहो उन्हनि खे पहचाने ई नथी सघनि, उन्हनि खे परिचय मिलियो आहे त बि नथा पहचाने सघनि, न। त साक्षी थी करे ॾिसो कि केॾो अंधकार में आहे, केॾो उन्हनि जे प्रभाव में आहे दुनिया वारा प्रकृति तत्वनि जे। त बाबा हाणे चवनि था कि लाइट बंदि थी वई, ॿार अंधकार में रहंदा आहिनि, त बाप खे बि अनुभव थियणो खपे कि अहिड़ी दुनिया में ॿार रहंदा आहिनि। हिकु त असां बि रहंदा आहियूं कि कॾहिं अंधियारो कॾहिं उजालो थी वेंदो आहे, ऐं दुनिया वारा बि केॾो अंधियारे में रहनि था, इहे प्रैक्टिकल अनुभव थींदो आहे न। त जीअं बाबा खे थिए थो कि स्थूल अंधियारो बि ऐं सूक्ष्म अंधियारो बि, न। केॾो माण्हू अंधियारे में पंहिंजे प्रभाव में वठी वठंदा आहिनि कि चईंदा आहिनि हिन पत्थर खे पूॼो त तव्हांजी सभु इच्छायूं पूरी थी वेंदियूं, ऐं माण्हू करणु लॻी वेंदो आहे। अच्छा, हाणे सम्झो छा करिणो आहे। भविष्य फल खां पहिरियों प्रत्यक्ष फल खायो, त असांखे छा करिणो आहे, अहिड़ी आत्माउनि खे असां ॾिसूं न, त असां संकल्प करो इहे बि अज्ञान अंधेरे सां मुक्त थी वञे। इहे संकल्प त करे सघंदा आहियूं न, भले उहा असांजी ॻाल्हियूं ॿुधनि न मञनि न, असां बि सोचूं इहे बि आत्मा अज्ञान अंधेरे खां मुक्त थी वञे, इहे बि सचे भॻवान खे पहचाने वठे, इहे बि सचे भॻवान जी श्रेष्ठ मत ते हले, बाबा जी मत ते हले। इहे संकल्प त करे सघंदा आहियो न। हाणे सम्झो छा करिणो आहे। भविष्य फल खां पहिरियों प्रत्यक्ष फल खायो, अर्थात हिन जन्म में बि सदा हल्का ख़ुशि रहो, सदा हुजूर के बुद्धि में हाज़िर रखो, त सर्व प्राप्तियूं बि सदा हाज़िर रहंदियूं, सर्व प्राप्तियूं बि सदा हाज़िर कंदव। अगरि हुजूर हाज़िर आहे त सर्व प्राप्तियूं बि चिंबक जे समान तव्हां वटि ई आकर्षित थींदियूं ईंदियूं, न। अगरि असां बाबा चवनि था सदा हुजूर के बुद्धि में हाज़िर रखो, मतिलबु बुद्धि द्वारा सदा ई सम्झ हुजणी खपे कि मां केरु, मुंहिंजो केरु, ऐं बाबा जी श्रीमत सदा असांजी बुद्धि में हुजणी खपे कि बाबा हिन ॻाल्हि जे लाइ छा चयो अथई। मन में बाबा जी यादि जी संकल्प, बुद्धि में बाबा जी श्रेष्ठ मत, ऐं कर्म कंदा हलो, तॾहिं सर्व प्राप्तियूं सदा हाज़िर रहंदियूं, मतिलबु ज्ञान गुण शक्तियूं। अगरि हुजूर हाज़िर आहे त सर्व प्राप्तियूं चिंबक जे समान आकर्षित थींदियूं ईंदियूं। सम्झो, बाप दादा ॿारनि जी महिनत ॾिसी सहन न करे सघंदा आहिनि, बाबा ॿारनि जी महिनत ॾिसी करे सहन न करे सघंदा आहिनि। ॾिसो, शिव बाबा चवनि था कि असां जो महिनत कंदा आहियूं न, मां शांत स्वरूप आत्मा, शांत स्वरूप आत्मा, शक्तिशाली आत्मा, शक्तिशाली आत्मा, इहे बि त महिनत थी वई न। बाबा त चईंदा आहिनि मुख सां बाबा बि न चओ, शिव बाबा बि न चओ, सम्झ हुजणी खपे बसि। ऐं असां केॾी महिनत कंदा आहियूं, त बाबा चईंदा आहिनि ॿारनि जी महिनत ॾिसी करे मां सहन न कंदो आहियां। अहिड़ी श्रेष्ठ आत्मायूं डायरेक्ट बीज सां निकिती हुई तना स्वरूप तव्हां ॿार आहियो। अहिड़ी श्रेष्ठ ॿारनि खे सर्व सहज प्राप्तियुनि जो अनुभवी ठहिणो,
है न। त बाबा चवनि था केॾो नशो था रहनि की असां डायरेक्ट बीज द्वारा निकितो उहो तना आहियूं। त असांखे केॾो अनुभव हुजिणो खपे, केॾी सत्यता जी अथॉरिटी हुजणी खपे। भले कोई मञे न मञे, ॿुधे न ॿुधे, लेकिन कोई ॿुधे न मञे न त हिन में असांखे ख़ुदि खे पंहिंजी स्थिति खे डाउन न करिणो आहे कि मां हिनखे सम्झायो न, सम्झाए न सघियमि। असांखे पंहिंजे नशे में रहणो आहे। असांखे बाबा जो चयो अथई उहो कर्म कंदा हलो, पोइ जंहिंजो जो निकितो। कई बार असां चईंदा त आहियूं, माण्हू मञदा न आहिनि, लेकिन उन्हनि खे पोइ रियलाइज़ थींदो। अच्छा, अहिड़ा सर्व सहज प्राप्तिवान, सर्व सहज प्राप्तिवान, सदा सागर जे समान, सर्व में संपन्न, सदा सागर जे समान सर्व में संपन्न आत्माउनि खे, सदा बीज के साथ रखण वारी आत्माउनि खे, बीज रूप स्टेज में स्थित रहण वारी आत्माउनि खे, विक्रमाजीत, विकल्प जीत, अहिड़ा लक्ष्य खे पाइण वारी आत्माउनि खे, विक्रमाजीत, विकल्प जीत, अहिड़े लक्ष्य खे पाइण वारी, पूरे विकारनि ते जीत पाइण वारी, विकारी संकल्पनि ते जीत पाइण वारी, विक्रमाजीत, विकल्प जीत, अहिड़े लक्ष्य खे पाइण वारे, सदा निश्चय बुद्धि। कल्ह बाबा जी मुरली पूरी निश्चय बुद्धि न, 4 प्रकार जा निश्चय सदा कायम रहनि ऐं सदा निश्चिंत रहण वारा ॿार। अहिड़े ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। नेपाल जी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। बाबा हाणे अलॻि अलॻि पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था। सभी ॾाढा दूर दूर सां स्नेह जे आधार सां खिची करे आया आहियो न। जीअं ॿार स्नेह जी डोर में बंधल उहे पंहिंजे घर पहुची विया आहिनि, ईअं बाप बि एतिरो ई ॿारनि खे स्नेह जो रिस्पॉन्स ॾींदा आहिनि। बाबा चवनि था जीअं ॿार बि जंहिं स्नेह जी डोर सां खिची करे आया आहिनि, उन अनुसार ई हर आत्मा खे रिस्पॉन्स मिलंदो आहे। स्नेह जो रिस्पॉन्स छा आहे? स्नेह जो रिस्पॉन्स आहे सदा अथक, सदा सफलता मुहूर्त। कॾहिं बि माया अचे त इहे स्थान, इहो ॾींहुं, इहा घड़ी, इहा बाप जो वरदान यादि रखिणो आहे त वरदान सां माया मूर्छित थी वेंदी है न। कॾहिं बि कोई ॻाल्हि अचे न त जो बाबा असांखे वरदान ॾिना अथई, उहो असांखे बाबा खे स्मृति में लाहिणो आहे। बाबा चवनि था इहो स्थान, इहो ॾींहुं, इहा घड़ी, इहा बाप जो वरदान यादि रखण त रखंदव त वरदान सां माया मूर्छित थी वेंदी। जे कॾहिं बि दुख परेशानी जो समय या कोई भी अहिड़ी परिस्थिति अची वई त असां बाबा जे वरदाननि खे, बाबा चईंदा आहिनि कि तव्हां त शांत आत्मा आहियो, सुखी आत्मा आहियो, सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियो, मास्टर सर्वशक्तिवान आहियो, अमर आत्मा आहियो, सदा जागती जोत आहियो, विजयी रतन आहियो, विश्व महाराजन, विश्व महारानी आहियो, है न। अचण वारे भविष्य में तव्हां हुन ऊच पद खे पाइण वारी आत्मा आहियो। त अगरि असां सदा इहे यादि रखंदासीं न कि मां केरु आहियां, उहो वरदान यादि रखो, है न। कॾहिं बि जीवन में ॾाढी परेशानी, ॾाढी मूंझ थी वञे त बाबा हर हिकु समय जे लाइ असांखे वरदान ॾिना अथई। त असां संकल्प करूं, हा बाबा मूंखे चए अथई कि तव्हां त मूंझण न वारी आत्मा आहियो। कॾहिं बि असांखे लॻे कि मां थकावट, जीअं कल्ह बाबा चई यथार्थ पुरुषार्थ सां थकावट न थींदो आहे, लेकिन अगरि असांखे थिए थो
त हुन समय स्मृति में लायो कि बाबा असांखे कहिड़ो वरदान ॾिनो अथई। बाप जो वरदान यादि रखण सां माया मूर्छित थी वेंदी आहे। बाबा इन करे आहे न, बाबा चवनि था इहो स्थान, इहो ॾींहुं, इहा घड़ी रोज़ असांखे बाबा वरदान ॾींदा। त रोज़ जॾहिं बाबा असांखे वरदान मुरली में ॾींदा आहिनि त हुन समय न असांखे यादि हुजणो खपे। उहो समय असांखे यादि ध्यान में कि हा भई अॼु बाबा मूंखे वरदान करे। अॼु बाबा चई न कि तव्हां क्रोधी खे शांत करण वारी वरदानी आत्मा आहियो। मतिलबु कहिड़े बि विकार जे वशीभूत आत्माउनि खे असां वरदान ॾेई करे हुन विकार बुराइनि सां मुक्त करण वारी आत्मा आहियूं। त उहा असांखे स्मृति में अचणु खपे कि अरे बाबा त मूंखे वरदान ॾिनो अथई, त मां हिन आत्मा खे वरदान थी ॾियां कि सदा शांत आत्मा रहे न, सदा ही शांत आत्मा, सदा ही सुखी, सदा ही पवित्र आत्मा, सदा ही निर्भय आत्मा। बाबा असांखे वरदान बि ॾिनो अथई न, निर्भय। त कॾहिं बि भय लॻे हुन समय स्मृति में लायो, अरे बाबा त मूंखे चयो अथई कि तव्हां त निर्भय आत्मा आहियो। त माया मूर्छित थी वेंदी। तव्हां माण्हुनि जे देश में बि अहिड़ा जंत्र मंत्र ॾाढा कंदा आहिनि दुनिया वारा। त तव्हां बि हिन जंत्र मंत्र सां माया खे मूर्छित करे छॾियो। माण्हू कुझु मंत्र पढ़े करे हुन मायावी शक्ति खे या बुरी शक्ति खे ख़तमु कंदा आहिनि। त असांखे बि कहिड़ो जंत्र मंत्र पढ़णो आहे, बाबा जो वरदान स्मृति में लाइणो आहे कि बाबा त मूंखे चयो अथई कि तव्हां त निर्भय आत्मा आहियो। त जंहिंसां बि असांखे भय लॻंदो उहो ख़तमु थी वेंदो। त बाबा चवनि था बाप ॿारनि खे जनम ते ई कहिड़ो वरदान ॾिनो अथई। अमरनाथ बाप जो पहिरियों वरदान आहे, ॿार अमर भव, कि मां अमर भव आहियां। मां कॾहिं बि कंहिं बि माया जे वार सां मूर्छित न थियण वारी, सदा अमर रहण वारी अथां, सदा जीवन में बाबा जी छित्र छाया में अॻियां वधण वारी आत्मा आहियां। अमरनाथ जी कथा ॿुधण वारा तव्हां सभु आहियो न। अमर अर्थात कि हीअं न कि असां कॾहिं शरीर न छॾंदासीं। माण्हू सम्झनि उहो अमर आहे, कॾहिं शरीर न छॾंदो। मतिलबु कि असां बाबा खे कॾहिं न छॾंदासीं, चाहे कोई बि ॻाल्हि अची वञे, लेकिन असां बाबा खे कॾहिं न छॾंदासीं। अमरनाथ जी कथा ॿुधण वारा तव्हां सभु आहियो न। ये ख़ुशी थींदी आहे न कि असां सभिनि जो यादगार हाणे ताईं बि हले थो। कल्प पहिरियों जो यादगार हाणे बि ॾिसो था न, ख़ुशी थींदी आहे न कि असांजो यादगार अमर कथा अञा ताईं माण्हू केॾो महत्व ॾींदा आहिनि। अमरनाथ में असांजो यादगार आहे, ऐं जो अमरनाथ ठहियलु आहे उहो असांजो यादगार आहे। हुते वञण लाइ माण्हू केॾी महिनत कंदा आहिनि, है न। त हिन जो मतिलबु कि उहो अमर कथा ॿुधी करे सभु कुझु बाबा ते एतिरो निश्चय, एतिरो विश्वास रखी करे असां बाबा जी अमर कथा ॿुधी करे मतिलबु ज्ञान योग खे धारण करे जीवन में असां अमरता थींदा आहियूं, है न। त अमरनाथ जी यात्रा कहिड़ी कठिनाई सां वेंदा आहिनि। त हिते असांखे कोई कठिनाई न आहे, लेकिन जो माया जी अलॻि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, चाहे असां मुरली ॿुधंदा आहियूं, योग लॻाईंदा आहियूं या पूरी धारणा कंदे हुए बि जहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, त उन्हनि खे असां पार करे 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 अॻियां वधंदा आहियूं न। त हुते बि ॾिसो उहो यात्रा में केॾा सारा ठंडी गर्मी, एॾा बर्फ़ीला पहाड़, कॾहिं लैंडस्लाइड थी वेंदी आहे, मतिलबु पहाड़ किरी पए, मतिलबु केॾो रिस्क सां वेंदा आहिनि माण्हू अमरनाथ, केदारनाथ। त इहे परे परे एॾो मुश्किल रास्ते ते माण्हुनि इहे भॻवान जा नाम जा रूप छो मूर्तियूं छो स्थापना कई अथनि भक्ति में,
श्री हाणे असां बाबा खे यादि करणु, बाबा जी ज्ञान योग खे जीवन में धारण करणु, रेगुलर कलयुगी अंत में रहंदे हुए असां ख़ुदि खे सिधा परमात्मा जी छत्र छाया में रहंदे हुए बाबा जी ज्ञान योग खे धारण करे जीवन में हलंदा आहियूं त जेकी बि परिस्थितियूं, जेकी बि विघ्न ईंदा आहिनि, असां उन्हनि खे पार करे कंदे कंदे बाप समान थी वेंदा आहियूं। अर्थात उहा यात्रा में ॾाढी मुश्किलातुनि खे पार करे 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 दर्शन करे वठंदा आहिनि। पोइ हुतां खां उन्हनि खे लौटणो बि हूंदो आहे। असां हुतां खां पोइ जॾहिं असां बिल्कुलु बाप समान पहुची वेंदासीं, थी वेंदासीं, त असां परमधाम में बाप जे समीप पहुची वेंदासीं। पोइ असां हिते जॾहिं ईंदासीं त असां स्वर्ग में ईंदासीं। उहो माण्हू वापसि कलयुग में ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं उहो त लौटी करे वापसि उन ई स्थान ते ईंदा। तव्हां लौटी करे सुखधाम में ईंदा। त अमरनाथ में असांजो यादगार आहे। ॾिसो, यात्राउनि जो मतिलबु इहो, किथे हाणे असां सॼो ॾींहुं यात्रा ते आहियूं, यात्री आहियूं, ऐं उहो साल में हिकु बार या कॾहिं कॾहिं माण्हू यात्रा करणु वेंदा आहिनि, दर्शन करणु, भले रास्तो केॾो बि मुश्किल जो हुजे, लेकिन वेंदा आहिनि। सोचदा आहिनि असां वञूं था, वापसि आयासीं त ठीकु आहे, न त छुट्टी, है न। स्पेशली अमरनाथ, केदारनाथ ऐं सिखनि जो आहे हेमकुंड साहिब मथे, हू त कहिड़ा ख़तरनाक रास्ता आहिनि, है न। हाणे केदारनाथ में त ईज़ी थी वियो आहे, हेलीकॉप्टर सां पहुची वेंदा आहिनि, पर त बि पहिरियों जीअं माण्हू विधि पूर्वक यात्रा ते वेंदो हुयो त माण्हू वापसि अचे न अचे कोई भरोसो न आहे। भई वियो वापसि ईंदो त ठीकु आहे, न त चलो। हिकु हिकु ॿार जी केतिरी महिमा करे बाबा, है न। हिकु हिकु ॾिसो, 14 साल जी तपस्या, जो शुरू में हिन ज्ञान में तप हुयो, हाणे त ॾाढो सहज, हाणे त वीडियो बि ॾाढा निकिरी आहिनि ऐं ॾाढी सहज रीति सां माण्हू बाबा परमधाम में पाण खे अनुभव करे सघंदो आहे, है न। पहिरियों त पतो ई न हुयो कि बाबा बिंदी आहे। पहिरियों त माण्हू ॿिए रूप में वॾे बाबा, पहिरियों थोरी हुयो कि बाबा एॾो सूक्ष्म बिंदी आहे। त धीरे धीरे ज्ञान जो विस्तार थियो आहे। बाबा जी एतिरो, बाबा जो परिचय बि पहिरियों आत्माउनि खे, जे शुरू में ॾिसो, असां जॾहिं शुरू में ज्ञान वरितो त एॾो असांखे हुयो, हा भई हीअं ॿुधाइनि कि हीअं यादि करो, लेकिन जीअं ज्ञान में गहराई में वेंदा हुआसीं, ऐं हाणे त दादनि बाबा अनुभव करे असांखे ॿुधायूं। ब्रह्मा बाबा जे शरीर में जॾहिं शिव बाबा आया हूंदा और शिव बाबा अची करे हीअं अचे त हिकदमि नई ॻाल्हियूं, उन्हनि खे सम्झण में केॾो महिनत करणी पई हूंदी, केॾो सम्झियो हूंदो दादनि। हुन खां पोइ हुननि किताब छपाया, चित्र छपाया। पहिरियों थोरी चित्र, पहिरियों शिव बाबा थोरी चित्र ठाराई। हाणे त कोई चित्र ॾिसी करे ॿुधाए कि हा भई हीअं हलो। पहिरियों त सभु बुद्धि जो कमु हुयो, पहिरियों त बुद्धियुनि सां सम्झो सभु, ब्रह्मा बाबा, मम्मा, दादनि। ऐं हाणे असांखे जीअं न पहिरियों कोई चीज़ ठाहींदा आहियूं त महिनत कबी आहे न। हाणे जीअं पहिरियों जे प्लेन ठातो हूंदो, हुननि केॾी महिनत कई हूंदी। हुन खां पोइ वारे हाणे त झटि माण्हू ठाहे ॾींदा आहिनि मशीन में, सभु पार्ट्स ठही विया, प्लेन ठही वियो। त ईअं ई बाबा बि चवनि था कि अमरनाथ में असांजो यादगार, हिकु हिकु ॿार जी केतिरी महिमा करे। जेतिरो तव्हां सभिनि द्वापर खां बाप जी महिमा ॻाई आहे, ओतिरी बाबा हाणे तव्हां सभी ॿारनि जी ॻाइनि था। रोज़ नयो टाइटल ॾींदा आहिनि बाबा। त महिमा थी वई न, रोज़ बाबा असांखे नया टाइटल ॾींदा आहिनि। अॼु बाबा असांखे कहिड़ो टाइटल ॾिनई कि तव्हां वरदानी आत्मा आहियो। इहे बि स्मृति में रखो, मां वरदानी आत्मा आहियां। मां कंहिंखे बि चवां ये शांत आत्मा है, ये सुखी आत्मा है, ये शक्तिशाली आत्मा है,
त उहो उन आत्मा खे प्राप्त थी वञे, है न। त इहे अॼु यादि रखिजो कि अॼु जी मुरली में बाबा असांखे इहा टाइटल ॾिनो अथई, इहे वरदान ॾिनो अथई। त इहे यादि रखण सां हिन खे यूज़ कंदासीं न त उहो कम में ईंदो। जी सम्झो अगरि बाबा चए कि तव्हां निर्भय आत्मा, है न, त सॼे ॾींहं में कोई अहिड़ी सिचुएशन, सॼे ॾींहं में छा मतिलबु अॼु जे ॾींहुं बाबा असांखे चई मतिलबु सदा जे लाइ यादि रहे। पोइ कोई कुझु बि ॻाल्हि अचे, कोई भय वारी सीन ॻाल्हि सिचुएशन, त उन समय मूंखे यादि हुजणु खपे कि हा उन ॾींहुं मूंखे बाबा इहे वरदान ॾिनो हुई कि तव्हां निर्भय आत्मा आहियो। त हिन स्मृति सां ई माया मूर्छित थी वेंदी। रोज़ नयो टाइटल ॾींदा आहिनि त महिमा थी वई न, ॾाढा ॾाढा लकी आहियो, जंहिं माताउनि खे दुनिया वारनि ठुकरायो उन्हनि खे बाप ठाकुर ठाहे छॾियो। जीअं आत्माउनि खे दुनिया वारनि माताउनि खे स्पेशली जे माताउनि खे दुनिया वारे ठुकराइनि उन्हनि खे बाबा ठाकुर ठाहे छॾियो अथई। त माताउनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। ख़ुशी ख़ुशी सां हलण सां थकावट फील न थींदी। असां अगरि जीवन में ख़ुशी ख़ुशी सां हलंदासीं त कॾहिं बि असांखे थकावट फील न थींदी न। ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। ख़ुशी हिकु ॾाढी शक्तिशाली चीज़ आहे। असां अगरि ख़ुशि रहंदासीं न, उमंग उत्साह में रहंदासीं, ॿियनि खे बि उमंग उत्साह में उथायो, ॿियनि खे बि ख़ुशी दिलायो। त ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, इहे यादि रखो। ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। हीअ त माण्हू प्रैक्टिकल में ॾिसंदा आहिनि। हाणे ॾिसो दिवाली हुई, माण्हुनि जे मन में ख़ुशी हुई, सभिनि सुठी रीति दिवाली मनाई। दिवाली खां पोइ छा थियो? हिनखे बुखार, हिनखे खांसी, हिनखे मथो सूर, अरे मुंहिंजी कमर थी वञे। उन समय त कुझु यादि न आयो। उन समय वो उमंग उत्साह, वो ख़ुशी माण्हुनि खे हलाए पई। ऐं उन खां पोइ सभिनि जे शरीर में के छा आहे। हाणे ॾिसो सभिनि जे घर में कोई न कोई, के बुखार हूंदो, के खांसी हूंदी। छो जो हिकदमि फटाका एॾा जलाया अथई त एयर बि एॾी पोल्यूटेड थी वई। ऐं माण्हू खाईंदा पीअंदा उन समय खाधो न खाधो, है न। हल हाणे त कमु करिणो आहे, भले कीअं बि करो, शरीर खे हिलाए डुलाए, पोइ हाणे कमर पकड़े वेही रहने। त ऐं वैसे ॾिसो फंक्शन, हाणे माण्हुनि जे घर में शादियूं हूंदियूं त माण्हू कीअं हलंदा। हुन समय सूर वूर बुखार दुख जी ॻाल्हियूं परचीनि अथनि सभु बंदि थी वेंदा। माण्हू हुन समय सभु ख़ुशी मनाईंदा आहिनि। वीडियो में डांस कंदा आहिनि त उन समय दुश्मननि सां गॾु बि डांस कंदा। ऐं ख़तमु थी वियो, हुन खां पोइ दुश्मनी यादि अची वेंदी, हीअ अहिड़ी आहे। त ख़ुशी ख़ुशी सां हलण सां सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं, थकावट बि ख़तमु थी वेंदी, त दुश्मनी बि ख़तमु थी वेंदी। त रोज़ ई दिवाली मल्हायो न, रोज़ ई त्योहार मल्हायो, रोज़ ई ख़ुशियुनि जा ॾींहं मल्हायो। हर ब्राह्मण ॿार जे घर में बाप जो यादगार गीता पाठशाला ज़रूरु हुजणी खपे, है न। हर ब्राह्मण ॿार जे घर बाबा जो यादगार। गीता पाठशाला में छा थींदो आहे? गीता पाठशाला मतिलबु कि कोई न कोई हिकु माण्हू हुन घर में हुजणो खपे जो बाबा जो ज्ञान ॾेई सघे, है न। थोड़ा बहुत चित्र लॻाए छॾियो, चलो ॿियो कोई न, बाबा जो चित्र लॻायो, चलो ब्रह्मा बाबा जो बि तव्हांजे घर में नथा वञनि त शिव बाबा जो त लॻायो कम से कम, है न। ॿियो कोई न, कम से कम तव्हां त लहसुन प्याज न खाओ, है न। और लेडीज़ खे त आसान आहे, छो जी रोटी त लेडीज़ ई ठाहींदी आहे। ऐं ॾाढी युक्तियूं बि आहिनि, बिना लहसुन प्याज जे बि तव्हां ठाहे सघंदा आहियो, न त पहिरियों ख़ुदि जी कढी वठो, हा। त बाबा चवनि था हर ब्राह्मण ॿार जे घर बाबा जो यादगार गीता पाठशाला ज़रूरु हुजणी खपे। भले हुते माण्हू न अचनि, लेकिन गीता पाठशाला मतिलबु जाते रोज़ बाबा
कि उहा आत्मा यादि करे, बाबा जी मुरली ॿुधे या पढ़े, ऐं जो बि उन्हनि जे घर में अचे उन्हनि खे बाबा जो कुझु न कुझु परिचय जे रूप में ॾियो न। अॼुकल्ह त ॾिसो की चेन आहिनि, पेनियूं आहिनि, है न। अगरि डायरेक्ट कोई हीअं न वठे त इनडायरेक्ट वे में असां ॾाढी सारी चीजूं ठाहे करे बि असां घर में रखूं ऐं माण्हुनि खे ॾींदा वञूं। कोई बि अचे न, बाबा जो स्टीकर वठी ॾियो, कंहिंखे कंहिंजो बर्थडे आहे छा आहे उन स्टीकर खे चिपकाए करे ॾियो कि भई ॾिसो इहो भॻवान बि आहे ऐं गिफ्ट बि आहे। त हिन रीति सां घर गृहस्थी में त माण्हू ॾाढी सर्विस करे सघंदा आहिनि। युक्तियूं बि ॾाढियूं आहिनि, सिर्फ़ु इंट्रस्ट हुजिणो खपे, सिर्फ़ु ज़िम्मेवारी सम्झणी खपे, सिर्फ़ु सदा इहा स्मृति रहे कि मां हिन घर में मां ज़ाल ससु न आहियां, मां हिते बाबा जो ॿारु आहियां ऐं मूंखे मूंसां जो बि मिलंदो, भले तव्हां स्थूल चीजूं न ॾियो। कल्ह त बाबा चई न, कल्ह बाबा सखे इहो बि वरदान ॾिनो अथई कि तव्हां पंहिंजी दृष्टि सां, वृत्ति सां, बोल सां के कोई अचे, अरे तव्हां त सदा ख़ुशि रहंदा आहियो, तव्हां त ॾाढा ई सुखी आहियो, तव्हां त ॾाढा ई शांत आहियो, इहो ई ॾियणु थी वियो, है न। ईअं बि ॾेई सघंदा आहियो तव्हां। त हर ब्राह्मण मतिलबु पक्को, हिकु थींदो आहे हाफ कास्ट ब्राह्मण, हिकु थींदो आहे फुल कास्ट। लेकिन बाबा ब्राह्मण ॿार मतिलबु जेका बाबा जे ज्ञान योग में, धारणा में पक्का थींदा वञनि, पक्का हुजनि, है न। भले हाफ कास्ट बि हूंदा, चलो तव्हां जो धारणा करे सघंदा आहियो न, जो जीअं हलंदा आहियो बाबा खे ॿुधाए करे हलो, ऐं ॿियो कुझु न त बाबा जो परिचय या बाबा जो कोई नाम जो गिफ्ट या बाबा जी कोई चीज़ माण्हुनि खे ॾींदा वञो। जे घर घर में राजा रानियुनि जो फोटो लॻाईंदा आहियो त ब्राह्मणनि जे घर में इहा विशेष यादगार हुजिणो खपे, शिव बाबा जो फोटो, है न। जीअं घर घर में राजा रानी जो फोटो लॻाईंदा आहियो त ब्राह्मणनि जे घर में इहा विशेष यादगार हुजिणो खपे, बाबा जो चित्र ज़रूरु हुजिणो खपे, चाहे बाप दादा जो चाहे शिव बाबा जो। ॾिसो बाप दादा जो चित्र बि लॻाए सघंदा आहियो। अगरि कंहिंखे ईअं ब्रह्मा बाबा ठीकु न लॻे अगरि तव्हांजे घर में, त उन्हनि खे तव्हां चई सघंदा आहियो ॾिसो असां हिननि जो चित्र छो लॻायो आहे, ताकी जीअं हिननि जे मथां शिव बाबा आहे न, ईअं असांखे यादि रहे कि असांजे मथां बि शिव बाबा आहे। ये युक्ति रची सघंदा आहे। भई कोई चए इहे बाबा खे छो लॻायो अथव, शिव बाबा त उहो आहे, हिन जो छो था लॻायो, त उन्हनि खे चई सघंदा आहियो कि ॾिसो भई हिननि जे मथां शिव बाबा आहे न, त इहे सदा ईअं यादि रखंदा हुया कि मुंहिंजे मथां शिव बाबा आहे। त असां बि हिननि जो चित्र हिन करे रखियो आहे कि असांखे बि यादि रहे कि मुंहिंजे मथां शिव बाबा आहे। बसि चए हिननि जो ई छो रखियो अथव, चए हिननि ई असांखे ॿुधायो आहे भई हीअं रख, त असां हिननि जो ई रखियो आहे, ॿियो छा। ॿियो चुप थी वेंदो, ज़्यादा न ॻाल्हाईंदा। त हिन रीति असांखे युक्ति रचणी आहे, ऐं कीअं बि करे हर ब्राह्मण ॿार जे घर में गीता पाठशाला ज़रूरु हुजणु खपे। रोज़ु पंहिंजे घर में असांखे बाबा जा गीत, बाबा जी मुरली या त पढ़ो ज़ोर ज़ोर सां या ॿुधो। पढ़ण सां छा थींदो, उहे शब्द असांजे मुंहं में अची वेंदा आहिनि। भई अगरि तव्हां लक्ष्य रखो मां रोज़ु मुरली पढ़ंदमि, हिकु मुरली पूरी 4 पेज पढ़ण में न, अगरि तव्हांखे रोज़ु आदत थी वेंदी न, त ज़्यादा 15 मिंट अथव, अगरि जल्दी जल्दी पढ़ंदव त। धीरे बि त अधु कलाकु, ऐं ज़्यादा डीप में सुठी रीति पढ़ंदव त कलाकु लॻंदो, है न। लेकिन असांखे रोज़ु पढ़ण सां, तव्हां लक्ष्य रखो, रोज़ु पढ़ो, उन सां तव्हांजे मुख में उहे बाबा जो शब्द ईंदा, उहे शब्द ईंदा तॾहिं ई तव्हां ज्ञान ॾेई सघंदव। हाणे बाबा आसाम वारे ॿारनि सां ॻाल्हाइनि था। आसाम वारा त ॾाढी वॾी आसमी हूंदा, आसामी हूंदा, वॾा आदमी खे वॾी आसामी चइबो आहे न।
त तव्हां वॾे खां वॾा माण्हू, वॾी आसामी आहियो न, उहो माण्हू अख़बारनि में कढंदा आहिनि कि केरु केरु वॾा आहिनि। हू इज़ हू, तव्हां माण्हू त जन जन्मांतर जे लाइ पूज्य ठहींदा आहियो। उहो त अॼु हू इज़ हू जी लिस्ट में आहिनि, कल्ह साधारण प्रजा जी लिस्ट में अची वेंदा, है न। उहा कोई ॾिसो दुनिया में अॼु वॾो प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट या स्टेट मिनिस्टर या मोहल्ले जो मिनिस्टर बि हूंदो, अॼु आहे कल्ह न आहे। लेकिन असांखे त बाबा पूरे कल्प जे लाइ वरसो था ॾियनि। 33 करोड़ देवी देवता आहिनि में त एॾा काथे न काथे त उहा आत्मा पूज्य हूंदी न। सत्युग त्रेता जा दास दासी बि अॼु जे करोड़पति खां ऊंचा आहिनि। अॼु जे साधु संत सन्यासी का त सत्युग जा दास दासी बि वॾा आहिनि। चंडिका देवी जो मेलो लॻंदो आहे न, अॼु बाबा चई न मुरली में, चंडिका देवी अर्थात जो बाबा जो ठही करे बाबा जे ज्ञान में दान करे यज्ञ में, ऐं पोइ थोड़नि ॾींहंनि खां पोइ अगरि उन्हनि जो निश्चय हिली वेंदो आहे त चवंदा आहिनि कि जो पैसो असां ॾिनो उहो ॾियो। लेकिन बाबा केॾा बाबा ॾिसो केॾा निरंकारी आहिनि, केॾा बाबा कि मुंहिंजे यज्ञ में ॾिनई, पहिरियों मूंखे मञई, मुंहिंजे कार्य में मददगार ठही, नाम बि वॾो थी, बाबा बि शक्ति ॾिनई त हुन आत्मा में शक्ति त आई। हाणे भले ई उहो लौकिक दुनिया में वेंदी, लेकिन बाबा जी शक्ति सां थोरो त हुनजो लौकिकता में ऊच थी वेंदी न। लेकिन बाबा अहिड़ी आत्माउनि खे बि सत्युग में एंट्री ॾींदा आहिनि, लेकिन हुननि जो पद ॾाढो घटि थी वेंदो आहे। चंडाल जो जनम वठंदा आहिनि, ऐं अहिड़े आत्माउनि जो बि मेलो लॻंदो आहे। चंडिका देवी जो बि मेलो लॻंदो आहे। ॾिसो चंडिका देवी जी पूजा थींदी आहे त जॾहिं चंडाल सत्युग में चंडाल जेका हूंदा उन्हनि जी हाणे पूजा थिए थी, मेलो लॻे थो त 33 करोड़ में सभी केॾा पूज्य हूंदा हिन दुनिया में। त सत्युग त्रेता में त सभी आत्मायूं 33 करोड़ आत्मायूं आराम सां रहंदियूं। द्वापर कलयुग में बि उहो पूज्यता आहे, है न। त असां हू इज़ हू में सदा ई बाबा चवनि था, ॾिसो दुनिया वारा त अॼु हू इज़ हू जी लिस्ट में आहिनि, कल्ह साधारण प्रजा जी लिस्ट में अची वेंदा। तव्हां सदा सां ई हिन लिस्ट में आहियो, सदा जा ई पूज्य आहियो। अधु कल्प चेतना में पूज्य जे रूप में, अधु कल्प जड़ चित्रनि जे रूप में पूज्य तव्हांखे पूजदा, त सॼो ई कल्प हू इज़ हू थियव न। अहिड़ो नशो रहंदो आहे कि हुतां जी प्रजा दास सी महाराजा महारानी त ॾिसो लक्ष्मी नारायण राधे कृष्ण आहिनि, चाहे राम सीता आहिनि, हुननि जी त पूजा त उन्हनि जो त नाम ॾाढो ई आहे। लेकिन बाबा जैसांखे चवनि था कि नंढे खां नंढे आत्मायूं बि पूज्य हूंदियूं आहिनि कंहिं बि प्रकार। त बाबा चवनि था सॼे कल्प में तव्हां एॾा ऊच ठहींदा आहियो, अहिड़ो नशो आहे कि हाणे अॼु बि तव्हांखे कोई पूजे थो, कोई यादि थो करे, भले तव्हां अॼु साधारण तन में आहियो, लेकिन अॼु बि तव्हांखे माण्हू तव्हांजे नाम जी उन देव स्वरूप जी पूजा रूप ठाहे करे उन में पूजा करनि था न। ॾाढा देवी देवता हूंदा आहिनि, 33 करोड़। ये नंढे नंढे गांव में या काथे काथे माण्हू चवंदा आहिनि असांजी कुल जी देवी इहा आहे। भले अॼुकल्ह माण्हू कंहिंखे पूजनि था, लेकिन हर हिक में उन्हनि जी कुल जी कोई देवी देव कोई हूंदो आहे। त बाबा चवनि था कि कहिड़ी बि प्रकार जी समस्या कमज़ोर त न ठाहींदी आहे न। महावीर आयो न सभु। बाप दादा बि ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि कीअं कल्प पहिरों वारा पंहिंजो भाग्य वठनि था। त सदा यादि रखिजो, मूंखे बाबा कहिड़ो टाइटल ॾिनो अथई, महावीर। कल्प कल्प जे तक़दीरवान आयो न, अहिड़ी तक़दीर कॾहिं कंहिंजी बि न ठही सघंदी आहे। शिव भॻवान वचु तव्हां जहिड़ी तक़दीर कंहिंजी बि न ठही सघंदी आहे, जेके एॾो ऊच पद मिलंदो आहे।
त ये नशो ऐं ख़ुशी निरंतर रहणी है न। त सदा कॾहिं बि ख़ुशी या कॾहिं बि कुझु उदासी अचे, ख़ुशी ग़ाइबु थिए त तुरंत यादि कजो कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां ऐं मूंखे पूरे कल्प जे लाइ एॾो ऊंच पद मिले थो। सत्य त्रेता में चैतन्य में मिलंदो, द्वापर कलयुग में जड़ चित्रनि जे रूप में मिलंदो। हाणे बाबा चवनि था कि अहिड़ो नशो रहंदो आहे कि असां एॾा वॾा माण्हू आहियूं, कहिड़े बि प्रकार जी समस्या कमज़ोर त न ठाहींदी आहे न। प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जे साम्हूं कोई समस्या अची वञे त छा थींदा, उहे कमज़ोर थींदा? उन्हनि वटि त केॾो कुझु आहे, हर प्रकार जी सुविधा त आहे न। बाबा चवनि था महावीर आहे न, त असां वटि आत्मिक शक्ति आहे, आत्मा जा गुण आहिनि। असांजे साम्हूं कोई बि परिस्थिति अची वञे वॾे खां वॾी, त बि असां कमज़ोर न थींदासीं। बाप दादा बि ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि कीअं कल्प पहिरों वारो पंहिंजो भाग्य वठनि था। कल्प कल्प जा तक़दीरवान आयो न। बाबा चवनि था कल्प कल्प जा तक़दीरवान आयो न। अहिड़ी तक़दीर कॾहिं कंहिंजी बि ठही न सघंदी आहे, जेकी अगरि तव्हां वेही करे वीचार करो न कि असांखे हाणे छा मिलियो आहे, थोरो शांती सां धैर्यता सां कॾहिं वीचार करो कि जंहिं रीति असां भॻवान खे यादि कंदा आहियूं, जंहिं रीति असां ख़ुदि खे सम्झो आहे, भॻवान खे सम्झो आहे, उन खां वॾो हिन दुनिया में कुझु आहे, है न। थोरो समय हिन दुनिया खां परे छा आहे, भागम दौड़ न। देह जो संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव सभु विनाशी चीज़ियूं आहिनि। ज्ञान इहे ई सेखारींदो आहे न असांखे कि ये देह जो संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव त सभु विनाशी आहिनि। असां त आत्मायूं आहियूं, परमधाम खां हिन सृष्टि ते खेल खेॾण आया आहियूं, है न। खेल खेॾंदे खेॾंदे कॾहिं कोई चीज़ गुम थी वञे, टुटी वञे, कॾहिं कोई असां सां गॾु खेल खेॾण वारो काॾे हली वञे, ॿियो शरीर वठी वठे, उहा आत्मा, है न। त हीअं असां साक्षी थी करे ॾिसो। सम्झो असां क्रिकेट टीम में आहियूं, त क्रिकेट टीम में अगरि असां सां गॾु जेका बि टीम प्लेयर्स हुया, अॼु उनखे अगरि ॿी जॻह वञिणो पियो, हाणे उन क्रिकेट टीम छॾे त असां छा क्रिकेट खेॾणु छॾे छॾंदासीं? असां हुननि जे लाइ थोरी क्रिकेट खेॾूं पिया, है न। त हीअं साक्षी थी करे पंहिंजे जीवन जो लक्ष्य छा आहे, पंहिंजी बुद्धि खे थोरो विशाल ठाहियो। ॾिसो अॼु अगरि जेका वॾा जेका बि भॻवान जो नाम जपाईंदा आहिनि, या जो बि सोशल सर्विस कंदा आहिनि, या जो बि प्रधानमंत्री या प्रेसिडेंट हिननि लिस्ट में ईंदा आहिनि, या दुनिया में एॾा वॾा जो बि तव्हांजे लाइ एॾी सुविधा ठाहिनि था, अगरि उहो बि सोचनि हा सिर्फ़ु मां ऐं मुंहिंजो परिवार ई आहे, बसि ॿियो कुझु बि न आहे, त ॿुधायो दुनिया में एॾो कुझु ठही सघे हा, है न। अॼु दुनिया में माण्हू जेसि ताईं पंहिंजे जीवन जो लक्ष्य न सम्झंदो, तव्हांजे जीवन जो लक्ष्य छा आहे, बसि शादी ॿार, बसि हिन इहे ई करिणो, है न। इहे त करिणो ई आहे, लेकिन असांखे ॿियो जीवन में छा करिणो आहे। जीअं माण्हू सोशल सर्विस कंदा आहिनि, हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि, देश जी उन्नति जे लाइ कुझु कंदा आहिनि, हिक ॿिए जी मदद जे लाइ कुझु कंदा आहिनि, या कुझु चीज़ ठाहींदा आहिनि, पंहिंजो दिमाग़ हुन में लॻाईंदा आहिनि कि भई असां दुनिया में कुझु करूं, ॿियो कुझु बि करूं। त हीअं असांजो लक्ष्य हुजणो खपे। जीअं भॻवान जो लक्ष्य आहे कि मूंखे हिन पूरी दुनिया खे स्वर्ग ठाहिणो, तॾहिं त शिव बाबा हिन सृष्टि ते, उहो बि त आत्मा ई आहिनि न। लेकिन हुननि सोचियो भई मूंखे त ड्रामा जे चक्कर में न अचिणो आहे,
मां त जॾहिं तव्हां सभु आत्मायूं परेशान थी वेंदव त मां हेठि ईंदमि ऐं तव्हां सभिनि खे पावन ठाहे करे मथे वठी वेंदमि ऐं हिन दुनिया खे स्वर्ग ठाहींदमि। त उहो ई असांखे पंहिंजे जीवन जो लक्ष्य सिर्फ़ु इहे ई न रखो, हा भई असांजा पति ॿार पत्नी गृहस्थी बसि इहे ई आहिनि, इहे ख़ुशि रहनि बसि, उहो त करिणो ई आहे, लेकिन असांजी बुद्धि में हुजे कि सभिनि जो ई कल्याण थिए। संकल्प त करे सघंदा आहियो न कि सभिनि जो ई कल्याण थिए। कॾहिं बि कंहिं आत्माउनि जे दिमाग़ में कुझु बि बुरो ख़्यालात न अचे, मन में कोई बि बुरो वीचार न अचे, बुद्धि कंहिंजी बि हेॾे होॾे ग़लति कमों में न भटके। त इहे भले तव्हां काॾे वञो न, लेकिन इहे जीअं तव्हां सोचंदव न, पंहिंजी सोच खे थोरो वॾो कंदव, है न, तॾहिं ई तव्हां घर गृहस्थी में रहंदे हुए बि पूरी विश्व जी सेवा करे सघंदा आहियो। तॾहिं तव्हांजी विशाल बुद्धि थींदी, तॾहिं तव्हां ख़ुदि खे ॾाढो ऊच सम्झंदव कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, हाणे मां छा थी करां। त बाबा चवनि पिया कि एॾा वॾा माण्हू आहियो, इहे लॻंदो आहे तव्हांखे नशो रहंदो आहे, कहिड़े बि प्रकार जी समस्या कमज़ोर त न ठाहींदी असांखे, महावीर आहियो न। बाप दादा बि ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि कीअं कल्प पहिरों वारो पंहिंजो भाग्य वठनि था। कल्प कल्प जा तक़दीरवान आहियो, अहिड़ी तक़दीर कॾहिं कंहिंजी बि न ठही सघंदी आहे। त ये नशो ख़ुशी निरंतर रहे, ये नशो ख़ुशी निरंतर रहे। हाणे बाबा बिहार जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। सदा बहार में रहण वारा बिहार आहे न, सदैव पंहिंजी कीअं अनुभव कंदा आहियो जीअं मथां खां मां अवतरित थी करे हिन साकार सृष्टि में सेवा जे लाइ आई आहियां। मां परमधाम खां हिन सृष्टि ते छो आई आहियां? सेवा जे लाइ। जो अवतार हूंदा आहिनि न, उन्हनि खे छा यादि रहंदो आहे? जंहिं कर्तव्य जे लाइ अवतरित थियो आहे उहो ई कर्तव्य यादि रहंदो आहे। त हाणे त बाबा असांखे ॾाढा सारा कर्तव्य ॾिना अथई। मुख्य आहे स्वर्ग ठाहिणु। त तव्हां मथां खां अॼु हेठि आया आहियो, त अॼु जी मुरली पढ़ी था, अॼु जी मुरली में कोई बि पॉइंट था खणी वठो, है न, हुन मुरली अनुसार तव्हां पंहिंजो कर्तव्य खणो। अॼु जी मुरली में बाबा जो बि असांखे सुबुह साकार में जो बि बाबा साकार जी मुरली सभिनि ॿुधी हूंदी, त जो बि बाबा असांखे ॿुधाई, जीअं अॼु बाबा असांखे चयईं कि तव्हांखे सभिनि खे मुंहिंजो परिचय पहिरियों मूंखे ॾियणो न। अॼु दुनिया में ॾिसंदव न, तव्हां कंहिंखां बि पुछो, तव्हां पंहिंजे संबंधनि खां अॼु जंहिंसां बि तव्हां मिलंदव न, उनखां पुछिजो कि भॻवानु किथे रहंदो आहे, है न। मैक्सिमम माण्हू चवंदा आहिनि कि भॻवानु मुंहिंजे अंदरि आहे, असांजी त भॻवानु असांजे अंदरि ई वेठो, है न। मैक्सिमम माण्हू चवंदा आहिनि। छो जी ग्रंथ शास्त्र इहे ई सेखारींदा आहिनि, गुरु संत सन्यासी इहे ई सेखारींदा आहिनि कि कण कण में भॻवानु आहे, तव्हांजे अंदरि ई भॻवानु आहे, मुंहिंजे अंदरि भॻवानु वेठो, अचु निकर ॿाहिरि, ईअं चवंदा आहिनि। छो जी ॾेखारनि कि हनुमान छाती खे फाड़ियईं त राम सीता निकिरी आया। त अॼु असां मथां खां हेठि अवतरित थिया आहियूं। छो अवतरित थिया आहियूं? बाबा असांखे कहिड़ो कर्तव्य ॾिनो अथई अॼु? कि सभिनि खे ॿुधायो कि मां हुननि जे अंदरि न आहियां, हुननि जे अंदरि हुननि जी आत्मा आहे, मां त मथे रहंदो आहियां। ॾाढो सहज आहे। असां हुननि खे पुछूं भई किथे भॻवानु रहंदो आहे, अगरि कोई बि चए न मुंहिंजे अंदरि रहंदो आहे, आत्मा सो परमात्मा आहे, कण कण में आहे, है न, ईअं ॿुधाए, त तव्हां उन्हनि खां पुछिजो, अच्छा पोइ तव्हां हीअं छो चवंदा आहियो कि मथां वारो ॼाणे? तव्हां उन्हनि खां पुछिजो, अच्छा पोइ तव्हां हीअं छो चवंदा आहियो कि कुझु बि कमु न थींदो आहे त चवंदा आहिनि मथां वारे जो हुकुम? पोइ तव्हां हीअं छो चवंदा आहियो, हे भॻवान अच? पोइ त पेट जी तरफ़ पंहिंजे अंदरि इशारो करणु खपे न, हे भॻवानु अच, अंदरां खां निकर। पोइ मथे छो इशारो कंदा आहिनि?
अच्छा पोइ हीअं छो चईंदा आहियो की फलानो मथे वियो भॻवान वटि, है न? अच्छा पोइ हेॾा धर्म स्थापक मथे कंहिंखे इशारो कंदा आहिनि, त ईअं असांखे हीअं करे उन्हनि खे ॿुधाइणो आहे की असांजे अंदरि त आत्मा रहंदी आहे असांजी, ऐं उहो परमात्मा त मथे रहंदो आहे। बसि पंहिंजी ॻाल्हि असांखे ॿुधाइणी आहे। ज़्यादा अगरि उहो आर्ग्यू करनि त उन्हनि जी आर्ग्यूनि में न वञिजो, उन्हनि खे चइजो भई तव्हांखे त हीअं ॿुधायो आहे न, लेकिन असांखे हीअं ॿुधाईंदा आहिनि, असांखे परमात्मा हीअं ॿुधायो अथई। प्रश्न बि पुछिजो कि ॾिसो पाण चईंदा आहिनि न मथां वारो ॼाणे, मथे हली वियो, हे मथां वारा तूं मथे वेही बारिश छो थो बरसाए, इहे सभु छा थो करे मथे वेही। त हीअं करे अॼु असांजो कर्तव्य इहो। ॿियो कर्तव्य त ॿी ॻाल्हियूं बाबा असांखे ॾाढी ॿुधाई अथई अॼु मुरली जे हिसाब सां। त जीअं वॾा माण्हू पंहिंजे नंढनि खे चईंदा आहिनि न, अॼु ईअं करिणो आहे, अॼु हीअ भाॼी ठाहिणी आहे, अॼु ईअं कमु करिणो आहे। पहिरियों त वॾा ई चईंदा हुया, अॼुकल्ह त सभु वॾा ई थी विया आहिनि, पंहिंजे हिसाब सां हलनि। लेकिन उहो ई असांखे वॾे बाबा अॼु मथां खां घर हेठि मोकिलियो अथई। छो मोकिलियो अथई? छो जी असां इहे सभिनि खे ॿुधाए सघूं कि मथां वारो मथे ई रहंदो आहे। हा, उहो हिन सृष्टि ते तव्हांजी मदद करणु ईंदो आहे जॾहिं असां हुनखे मन सां सॾु कंदा आहियूं। उहो बि हिकु बार ई ईंदो आहे संगम युग ते। त बाबा चवनि था सदा यादि रखो कि मां हिन सृष्टि ते अवतरित थी करे हिन साकार सृष्टि ते सेवा जे लाइ आई आहियां। जो अवतार हूंदा आहिनि हुननि खे छा यादि रहंदो आहे? जंहिं कर्तव्य जे लाइ अवतरित थींदा आहिनि उहो ई कर्तव्य यादि रहंदो आहे न। अवतार ईंदा ई आहिनि कोई महान कर्तव्य करण लाइ। त तव्हां बि कंहिं लाइ अवतरित थी आहियो? विश्व परिवर्तन जे कर्तव्य जे लाइ अवतरित थिया आहियो न। त अॼु संकल्प करो कि अॼु जे ॾींहुं सभी आत्माउनि खे पतो लॻी वञे। संकल्प त करे सघंदा आहियो न। असांजे संकल्प सां ॾाढी आत्माउनि जी बुद्धि खुली वेंदी कि असां आत्मायूं आहियूं, परमात्मा त मथे रहंदो आहे। छो जी सभिनि खां वॾो पाप आहे। ख़ुदि जे अंदरि भॻवानु चई करे माण्हू विकार बुराइनि जे वश थी कर्म करे थो, इहे ॾाढो वॾो पाप आहे। त हिन पाप सां छुड़ाइणो आहे न, त सदा इहे यादि रहंदो आहे कि काथे बि रहंदे पंहिंजो मूल कर्तव्य विश्व परिवर्तन जो यादि रहे। चाहे कोई बि धंधो करो, चाहे घर जो कमु करो, लेकिन ये यादि रहणो खपे, है न। असां वैसे बि ॾिसो कोई ॻाल्हि पतो लॻंदी आहे त कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं त चईंदा आहिनि हा अॼु असां हीअं कयो, अॼु असांखे हीअं पतो लॻो, अॼु मां हीअं पढ़ियो, अॼु मां हीअं ॾिठो। त असां हीअं बि चई सघंदा आहियूं। तव्हां लक्ष्य रखंदव त बाबा तव्हांजी मदद बि कंदा। त बाबा चईंदा आहिनि कुझु बि करो, घर जो कार्य करो, धंधो करो, लेकिन यादि छा करिणो, यादि छा रहणो खपे? परिवार या परिवर्तन। हाणे सिर्फ़ु तव्हां पंहिंजी घर जी साफ़ सफ़ाई, ॿारनि जे लाइ कमाइण, रोटी ठाहिण ई हिन सृष्टि ते आयो, 2-3 ॿारनि जी पालना करण लाइ आयो, या पूरे विश्व जो परिवर्तन करण लाइ आयो। भले तव्हां काॾे वञो न, लेकिन संकल्प करो। अॼु सॼो ॾींहुं संकल्प कजो कि सभिनि आत्माउनि खे पतो लॻी वञे कि आत्मा परमात्मा अलॻि अलॻि आहिनि, हिकु न आहिनि। ऐं ॿी बि ॻाल्हियूं बाबा असांखे मुरली में ॿुधायो हुई। कोई सो बि पॉइंट खणी संकल्प करो। परिवार में रहंदे हुए कंहिं लक्ष्य में रहंदा आहियो? इहे लक्ष्य रहंदो आहे न कि इन्हनि खे बि परिवर्तन करिणो आहे। गृहस्थी थी करे न कर, गृहस्थी में रहंदे हुए ख़ुदि खे सेवाधारी सम्झो, सेवाधारी थी करे रहो। सेवाधारिन ॾिसो स्पेशली लेडीज़ जे लाइ त ॾाढो ई सुठो आहे, ऐं जेंट्स जे लाइ बि ॾाढो सुठो आहे। लेकिन लेडीज़ अगरि रोटी ठाहियूं बाबा जी ज्ञान जो चिंतन कंदी हले त बाबा त चईंदा आहिनि न ब्राह्मणनि जे हथ जो भोजन खाए त उन्हनि जी बुद्धि बि परिवर्तन थींदी वेंदी आहे। ऐं जेंट्स बि अगरि हिन भाव सां धंधो करे कि बाबा जो धंधो आहे, बाबा जे कार्य ऐं बाबा जे ॿारनि जे लाइ ई पैसा आहिनि, त उहो पैसा
बि शुद्ध थी वेंदा आहिनि। हुननि सां आयल उहे चीजूं बि उन्हनि खे शुद्धता जो अनुभव कराईंदियूं, है न। त बसि पंहिंजी सोच खे परिवर्तन करिणो आहे, है न। बसि असांखे छा करिणो आहे, हिन दुनिया में रहंदे हुए बाबा असांखे ज्ञान सां छा थींदो आहे, ज्ञान ॿुधंदे ॿुधंदे इंसान पंहिंजी सोच परिवर्तन कंदो आहे। सोच परिवर्तन सां ई त सभु कुझु थींदो आहे न। अॼु सोच परिवर्तन थी वञे कि कंहिंखे मारण सां सुधारे न सघंदा आहियूं। शुभ भावना, शुभकामना, वाइब्रेशन, शांति सां ई हुन आत्मा खे सुधारे सघंदा आहियूं। अॼु अगरि असां पंहिंजी सोच इहे रखी छॾी त असां कॾहिं बि कंहिंखे मारंदासीं न, कंहिंखे अपशब्द न चईंदासीं। त बाबा चवंदा आहिनि, परिवार में रहंदा आहियो त कंहिं लक्ष्य में सां रहंदा आहियो। ये ई लक्ष्य रहंदो आहे कि हिनखे बि परिवर्तन करिणो आहे। गृहस्थी थी करे न, सेवाधारी थी करे रहो। सेवाधारी की सेवा ही यादि रहंदी आहे, बाक़ी सभु काम निमित मात्र आहे। त असली कार्य छा आहे असांजो? विश्व परिवर्तन। उहे ई करे सघंदा आहिनि जो पहिरों स्वयं खे परिवर्तन करनि। त स्वयं खे छा परिवर्तन करिणो आहे? स्वयं खे परिवर्तन करिणो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मां परम धाम खां अवतरित थी आहियां। ये परिवर्तन करे छॾियो बसि, पोइ सभु परिवर्तन थी वेंदो। सिर्फ़ु इहा स्मृति परिवर्तन करे छॾियो कि मां स्त्री पुरुष न आहियां, मां पति पत्नी न आहियां, मां ॿार न आहियां, मां ॿुढो न आहियां, मां आत्मा आहियां। ऐं मां हिन सृष्टि ते विश्व परिवर्तन जे कार्य जे लाइ अवतरित थी आहियां। पहिरियों ख़ुदि खे उदाहरण ठाहिणो पए, पोइ तव्हांखे ॾिसी सभु करणु लॻी वेंदा। त स्व परिवर्तन करे वरितो आहे न, बाक़ी जो थोरो समय रहियो आहे उहो कंहिं लाइ रहियो आहे न। हेॾे समय खां असां ज्ञान ॿुधूं पिया, मनन चिंतन कयो, स्व खे परिवर्तन कयो। चलो जेतिरो बि कयो, अॼु तव्हांजी जो बि स्टेज आहे, है न, तव्हां अॼु पंहिंजे पाण खे परिवर्तन कयो। हाणे जेको बि समय आहे उहो सेवा जे लाइ आहे। सेवा में छा ॾींदो? असां ॿियनि खे ज्ञान ॾींदासीं, गुण ॾींदासीं, मन सां सेवा कंदासीं, चाहे वाचा चाहे कर्मणा। त असांखे बि बाबा यादि ईंदो, है न। असांखे बि बाबा जो ज्ञान यादि ईंदो। असां बि बाबा जी शक्तियुनि खे धारण करे पोइ कंहिंखे बि असां चईंदासीं, सम्झो असां सेवा था करूं, असां मन सां सेवा था करूं कि विश्व जी सर्व आत्माउनि खे शांति जो दान मिले, सभी आत्माएं हिकदमि शांत शुद्ध थी वञनि। त पहिरियों त असां में असां संकल्प कयो त बाबा असां द्वारा ई त उन्हनि खे ॾींदा न, शांति ऐं शुद्धता जा वाइब्रेशन। सभी आत्माएं दैवी गुण संपन्न थी वञनि। सभी आत्माउनि जी मन बुद्धि संस्कार बाप समान थी वञनि। त इहा सेवा आहे। पहिरियों असां चईंदा हुआसीं मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां दैवी गुण संपन्न आत्मा आहियां। हिन जी जॻह चओ सभी आत्माऊं शांत आहिनि, सभी आत्माऊं प्रकृति शुद्ध आहे, सभी आत्माऊं दैवी गुण संपन्न आहिनि, सभी आत्माऊं विकारी संकल्पनि सां मुक्त आहिनि, सभी आत्माऊं विकर्मनि सां मुक्त आहिनि। त इहा सेवा थी वई। हिन में तव्हांखे बि मिले थो, ॿियनि खे बि मिले थो, है न। त हाणे सभी मतिलबु विश्व जी पूरो विश्व में रहण वारी आत्माऊं प्रकृति सभु। त बाबा चवनि था बाक़ी जो थोरो समय रहियो आहे उहो कंहिं लाइ? सेवा जे लाइ। अन्य जी सेवा कंदे हुए स्व जी सेवा थी वेंदी। अवतार आहियां इहे यादि रहे त जहिड़ी स्मृति हूंदी ओड़ो कर्म अवापे ई थींदो। हाणे असांखे स्मृति हूंदी आहे कि मां हिते महिमान आहियां, सम्झो तव्हां काॾे वियो त उते छा स्मृति रहंदी आहे कि असां महिमान आहियूं न, असांजो घर असां ॾिसो ऑटोमेटिकली चेंज थी वेंदो। कंहिं ॿिए जे घर वेंदा आहियूं न त पाणी बि पीअणो हूंदो आहे त सोचंदा आहियूं
उन्हनि खे चईंदा आहियूं, है न। घर में त पाणी पीअणो हूंदो आहे त उथी करे गिलास खणी पीअंदा आहियूं भरे करे। ऐं काॾे वेंदा आहियो त हुते बि हीअं पाणी जो संकल्प आयो त वञी करे किचन में गिलास खणी पीअंदव छा नल मां भरे करे, या काथां बि भरे करे न पीअंदव न। उहा स्मृति ऑटोमेटिकली अची वेंदी आहे न, है न। त ईअं ई असांखे बाबा चवनि था, सिर्फ़ु इहे यादि रखो कि मां हिन सृष्टि ते अवतार आहियां, हिते महिमान आहियां। उन ॾींहुं बाबा जी 15 अक्टूबर 18 अक्टूबर वारी अव्यक्त वाणी जो थी हुई बाबा मिलन में। बाबा छा चई कि माया के गेट आउट करो ऐं ख़ुदि खे सदा महिमान सम्झो, है न। त मां अवतार आहियां, ये यादि रहे त जहिड़ी स्मृति हूंदी ओड़ो कर्म थींदो। त बिहार वारा बहारी मौसम लाइण वारा आहिनि। अॼुकल्ह त देश जी हालति छा आहे, काथे सुखो काथे ॾाढो पाणी आहे, लेकिन हाणे छा कंदा, सदा बहार लाहींदा न। दुनिया में इहे ई थिए थो न, काथे बाढ़ काथे सुखो। हाणे ठंडी ईंदी, ठंडी में बि बारिश पए त पोइ त माण्हुनि जो ॿियो ई हालति उहा थी वेंदी आहे न कि अरे छा थो थिए। तव्हांजो त बाबा चवनि था काथे सुखो काथे पाणी, लेकिन हाणे छा कंदा, सदा बहार लाहींदा। तव्हांजो अहिड़ो कर्तव्य ॾिसी सभु तव्हांखे आशीर्वाद ॾींदा, है न। भले असां माण्हुनि जे साम्हूं न वञूं, स्टेज ते भाषण न करो, हेॾे होॾे न घुमो, वञी सघंदा आहियो त वञो सेवा जे लाइ। लेकिन बाबा असांखे चवनि था नथा वञी सघो त घर वेठे सिर्फ़ु असांखे छा करिणो आहे, पंहिंजी सोच खे परिवर्तन करिणो आहे। सदा स्मृति स्वरूप रहणो आहे कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, हाणे हिते आशीर्वाद अवतरित थी आहियां। त ऑटोमेटिकली जीअं असां सूक्ष्म में सेवा कंदा आहियूं न, ईअं असांखे सूक्ष्म में दुआयूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि, सूक्ष्म में आशीर्वाद मिलंदा रहंदा आहिनि। तव्हांजो अहिड़ो कर्तव्य ॾिसी सभु तव्हांखे आशीर्वाद ॾींदा, सभु नमस्कार करणु ईंदा। हाणे त कोई गाली बि ॾींदा आहिनि, छो जी हाणे असां गुप्त आहियूं, है न। हाणे त धीरे धीरे प्रत्यक्ष थियूं था। जॾहिं प्रत्यक्ष थींदा त तव्हां वटि सभु नमस्कार करण लाइ ईंदा, है न। अॼु अगरि तव्हां सोचो, अॼु अगरि तव्हांजा परिवार संबंधी वारा, तव्हां उन्हनि जे लाइ हमेशह शुभ भावना रखंदा आहियो, उन्हनि खे मन ई मन दुआयूं ॾींदा रहंदा आहियो, भले तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो न, मिलो न, उहो तव्हां सां न ॻाल्हाइनि, उहो तव्हांजे लाइ बुरो सोचंदा आहिनि, लेकिन तव्हां पंहिंजी ड्यूटी खे यादि रखो कि मां केरु आहियां, परमात्मा जी संतान, हिते अवतरित थी आहियां सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना, सभिनि जे लाइ सुठो सोचण लाइ, है न। त अगरि कोई संबंधी तव्हांखे गारियूं बि ॾींदो हुजे, कल्ह बाबा चई न क्रोधी जे लाइ शुभ भावना करणी आहे, लेकिन असां अगरि उन्हनि जे लाइ शुभ भावना कंदा रहूं, उनजो बि क्रोध शांत थी वञे, उहा आत्मा बि सुठी थी वञे, उहा बि दैवी गुण संपन्न थी वञे, भले उहा असां सां नफ़रत करे। इहे बि असांजो टेस्ट आहे, है न। लेकिन असांजे मन में हुनजे लाइ हमेशह शुभ भावना शुभकामना हुजे, असांजे मन में सदा हुनजे लाइ इहे ई दुआ निकिरे कि हुनजो बि कल्याण थिए। त उहो अॼु न भले ई तव्हांखे सुठो सम्झंदी, लेकिन अंत में उहा आत्मा खे पतो लॻंदो। हाणे उहो कीअं पतो लॻंदो उहो त बाबा ॼाणे, या उहा आत्मा ॼाणे, असांखे न पतो आहे। लेकिन बाबा चवनि था कि हाणे त कोई तव्हांखे गाली बि ॾींदो, छो जी तव्हां गुप्ती सभिनि जे लाइ सुठो सोचे करे सुठो करो था, लेकिन जॾहिं प्रत्यक्ष थींदव न, तॾहिं सभु तव्हांजे अॻियां नमस्कार करणु ईंदा।
त असांखे जो बाबा ड्यूटी ॾिनी अथई न, असांखे उन में पको रहणो आहे। छा रहणो आहे कि मूंखे कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करिणो आहे। चाहे कोई मुंहिंजे जीवन में मूंखे केतिरो ई परेशान करे, केतिरो ई मुंहिंजे जीवन में विघ्न विझे, लेकिन मूंखे छा करिणो आहे? शुभ भावना, शुभ कामना, सुठी सोच, सुठा बोल, सुठा कर्म कंदे ई रहणो आहे अंत ताईं। है ना, माण्हू चए अरे हीअं कीअं, एतिरो सहन बि त थिए थो। लेकिन तव्हां सोचो कि चइण वारो केरु आहे? बाबा सिर्फ़ु ईअं ई नथा चवनि, बाबा जनती असांखे सभु गुण, सभु शक्तियूं ॾिनी अथई, है न, बसि असांखे उनखे यूज़ करिणो आहे, है न, यूज़ ई करिणो आहे न। त जेतिरियूं ॻाल्हियूं ॾींदा ओतिरा तव्हां ते पोइ अंत में पुष्प चढ़ाईंदा। ऐं भक्ति मार्ग में बि असांजी मूर्तियुनि जे अॻियां ओतिरा ई पुष्प चढ़ाईंदा। हिकु ॻाल्हि जे बजाए केतिरी बार फूल मालायूं चढ़ाइणियूं पवंदियूं उन्हनि खे न। भगत माण्हुनि वटि न पैसो बि न हूंदो आहे न, त बि देवी देवताउनि जे लाइ मंदिर में मालायूं चढ़ाईंदा आहिनि, फूल चढ़ाईंदा आहिनि। छो जी उन्हनि एतिरियूं हुननि आत्माउनि खे हिन संगम युग ते गारियूं ॾिनियूं अथनि। हाणे ब्रह्म कुमारीस खे जेतिरी गारियूं ॾींदा आहिनि माण्हू, ओतिरो ॿियो कोई ॿिए कंहिंखे ॾींदा। लेकिन ब्रह्म कुमारीस ॿुधण खां पोइ कई माण्हू त हेॾा एंटी हूंदा आहिनि, हेॾी गंदी गंदी ॻाल्हियूं चईंदा आहिनि, हेॾी गंदी गंदी गारियूं ॾींदा आहिनि। छो? है न, छो जी हुननि खे अञा सम्झ न आहे कि असां छा था करूं, असां गुप्त आहियूं। ऐं ओतिरो ई महांगियूं माण्हू मालायूं, ॾिसो मंदर में, ॾिसो राधे कृष्ण जे मंदर खे ॾिसो केॾो सजाईंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जा मंदर ॾिसो, माण्हुनि जा घर बि अहिड़ा न ठहियल हुजनि, ओड़ा सुंदर सुंदर मंदर छो ठाहींदा आहिनि माण्हू? छो जी हुननि चैतन्य में उन्हनि खे गारियूं ॾिनियूं अथनि न। इन करे उहो भक्ति मार्ग में पंहिंजो पैसो उन्हनि जे मंदरनि में लॻाईंदा आहिनि, मालायूं चढ़ाइण में लॻाए छॾींदा आहिनि। त इहे ॾिसो असांखे बाबा सभु ज्ञान अर्थ था ॿुधाइनि। त जीअं सभिनि खां ज़्यादा गारियूं कंहिंखे मिलियूं? शिव बाबा खे, हुन खां पोइ ब्रह्मा बाबा खे। जीअं ब्रह्मा बाबा खे गारियूं मिलियूं न, पहिरीं कृष्ण जी आत्मा चैतन्य में जॾहिं हिन सृष्टि ते सेवा पई करे, मतिलबु पंहिंजे अंतिम जन्म में हुन सेवा कई न, केॾी कई, हाणे बि करे थी। उन जे फलस्वरूप माण्हू कृष्ण खे केॾो मञनि था। त शिव बाबा खे केॾो मञंदा आहिनि, शिव बाबा जा केॾा मंदर आहिनि। जीअं बाप ॾाढी गारियूं खाधी अथई त पूजन बि एतिरो ई थींदा आहिनि। ईअं जेतिरियूं गारियूं खाईंदा ओतिरा वॾा पूज्य ठहींदा। ॾिसो इहा ॻाल्हि बाबा जी दिमाग़ में विझी छॾिजो। लेकिन असांखे माण्हू गारियूं ॾिए थो, लेकिन असांखे सहन बि करणियूं आहिनि, असांखे समाइणियूं बि आहिनि, असांखे उन्हनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना बि रखणियूं आहिनि। तॾहिं ई एतिरा वॾा मंदर ऐं एतिरियूं मालायूं चढ़ंदियूं, है न। जीअं शिव बाबा खे सभिनि केॾी गारियूं ॾिनियूं आहिनि, ब्रह्मा बाबा खे केॾी ॾिनियूं, लेकिन हुननि सर्व जे लाइ शुभ भावना, शुभकामना, हमेशह सर्व खे सुख शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, सर्व शक्तियुनि जो दान ॾिनो न। ईअं ई असांखे बि ठहिणो आहे, तॾहिं असां वॾा वॾा पूज्य ठहींदासीं। हिन करे घबराइणो न आहे। जेतिरियूं गारियूं मतिलबु ओतिरियूं मालायूं तयार थी थियनि। जेतिरियूं गारियूं मिलनि थियूं मतिलबु ओतिरियूं मालायूं तयार थी थियनि। ऐं जेतिरियूं गंदी गंदी ॻाल्हियूं ओतिरियूं सुठी सुठी मालायूं तयार थी थियनि। त ॾिसो बाबा जो ज्ञान असांखे हमेशह पॉज़िटिविटी जे तरफ़, इन करे रोज़ु बाबा जो ज्ञान छो ॿुधणो खपे, ताकी असां जीवन में पॉज़िटिव थींदा वञूं। अच्छा, बाक़ी कल्ह ॿुधासीं। हाणे बाबा बंगाल जी पार्टी सां ॻाल्हाइनि था, कलकत्ता।
कलकत्ता निवासी छा प्लान ठाहिनि था? मेला त ॾाढा कया, हाणे छा था सोचो? हाणे हर वर्ष कोई नयो प्लान ठाहिणो खपे। कलकत्ता भक्ति मार्ग में भी मशहूरु आहे। हुतां जी विशेषता बलि चढ़ण जी आहे। जीअं भक्ति मार्ग में बलि मशहूरु आहे न, उहा ज्ञान में महाबली चढ़ण वारा ज़्यादा हूंदा। हिकु तरफ़ भक्ति जो फोर्स, ॿियो तरफ़ ज्ञान जो फोर्स। मेले सां गॾु हाणे ॿियो कोई विधि अपनायो, मतिलबु सेवा कंदा आहिनि न, त बाबा चवनि था मेले सां गॾु हाणे ॿियो कोई विधि अपनायो। जेतिरो वॾो कलकत्ता आहे ओतिरी वॾी आवाज़ थियणी खपे। पुराणी गद्दी जो स्थान आहे न, त ॿियो कोई ऊची आवाज़ कढो। अच्छा, हर हिकु रोज़ पंहिंजी चेकिंग करे तीव्र गति खे प्राप्त करो था न। संगम युग आहे ही चढ़ती कला जो चांस। रोज़ पंहिंजी चेकिंग करो। असांखे पंहिंजी चेकिंग करे रोज़ अॻियां वधिणो आहे। सिर्फ़ु हलूं था ईअं न, लेकिन कंहिं गति सां हलूं था। अगरि तीव्र गति न हूंदी त फर्स्ट जन्म में न पहुची सघंदा। हर कदम में पद्मनि जी कमाई जमा कंदे पद्मा पदम भाग्यशाली ठहो। हाणे असांखे छा करिणो आहे? हर कदम मतिलबु हर संकल्प बोल कर्म कुझु न कुझु ॿियनि जो कल्याण करिणो आहे, ख़ुदि जो कल्याण करिणो आहे। साधारण चेकिंग न, लेकिन हाणे महीनता जी चेकिंग खपे। ये मरजीवा जन्म आहे न, ये मरजीवा जन्म आहे ही प्रत्यक्ष फल खाइण जो जन्म। कयो ऐं प्राप्ति थी। हाणे महिनत जी ज़रूरत न आहे, फल खाइण जो समय आहे। अतींद्रिय सुख जी जीवन में रहण जो समय आहे। हाणे कहिड़ो समय आहे? अतींद्रिय सुख जी जीवन में रहण जो समय आहे। बाबा चवनि था कि हाणे पंहिंजे इंद्रियनि खां परे सुख जी जीवन में रहण जो समय आहे न। हिन समय अगरि असां इंद्रियनि जे वश थी करे कुझु सुख जी आश रखंदासीं, संबंधनि सां कुझु सुख जी आश रखंदासीं, हिन शरीर सां कुझु सुख जी आश रखंदासीं, त उहो न मिली सघंदो न। शरीर ॾिसो आए दिन कुझु न कुझु बीमारी लॻी पई आहे। संबंधनि में कुझु न कुझु खिटपिट आहे ई सही। त बाबा चवनि था कि हाणे अतींद्रिय सुख जे जीवन में रहण जो समय आहे। त अतींद्रिय सुख जे झूले में सदा झूलण वारा आहियो न, जो हाणे सदा हिन झूले में झूलंदा आहिनि, उहे श्री कृष्ण सां गॾु सतयुग में झूलंदा। अहिड़ो पुरुषार्थ आहे न, इनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। हिनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। कहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे? हिन इंद्रियनि खां परे सदा रहणो आहे, सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलण जो पुरुषार्थ करिणो आहे। अगरि जीवन में कुझु बि थिए, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, धन संपत्ति, कंहिं बि कारण कुझु बि थिए, असां सदा आंतरिक सुख, ख़ुशी, शांति जो अनुभव करूं। हाणे बाबा तमिलनाडु जी पार्टी सां ॻाल्हाइनि था। संगम युग ते बाप द्वारा जो खज़ाना मिलिया आहिनि, उन्हनि सभिनि खज़ाननि खे सुठी रीति जमा कयो आहे, है न। संगम युग ते जो खज़ाना मिलिया आहिनि, उन्हनि सभिनि खज़ाननि खे सुठी रीति सां जमा कयो आहे। ज्ञान, गुण, शक्ति। माया खज़ाने खे लूटे त न वेंदी आहे, है न। माया कीअं लूटे वेंदी? पंहिंजी बुद्धि में अटैक कंदी, उहा असांखे श्रीमत भुलाईंदी, गुणनि खे भुलाईंदी,
है न। त हीअं माया चोरी करण जी कोशिशि कंदी आहे। माया लूटे त न वेंदी आहे। पहिरियों बि ॿुधायो न कि डबल लॉक लॻायो। हिकु बाबजी आहे, ॿियो शिव आहे। ये डबल लॉक लॻाइण सां कॾहिं बि माया असांजो खज़ानो लूटंदी न, लूटे न सघंदी। सदा भरपूर रहंदा जीवन में, जीवन में सदा भरपूर रहंदा। अमृत वेले स्वयं के मास्टर सर्वशक्तिवान जो तिलक लॻायो। सॼे ॾींहुं तिलकधारी रहण सां कॾहिं बि माया सामनो न कंदी। तिलक असांजी विजय जी निशानी आहे। सामनो न कंदी मतिलबु ईंदी सही, लेकिन असां हुनजे वश थी करे हारजंदासीं न। अमृत वेले वरदाननि जो समय आहे। जेतिरो अमृत वेले जो महत्व रखंदव ओतिरो महान ठही वेंदव। जेतिरो असां अमृत वेले जो महत्व रखंदासीं न ओतिरो महान ठही वेंदासीं। त अमृत वेलो ख़ासि असांखे ध्यानु ॾियणो आहे।